मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। आऊँ तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरानी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? ख़ैरियत सां, मज़े में? ऐं उमेद आहे त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो। असां तव्हांजे लाइ दिलि सां दुआऊं कंदा आहियूं ऐं तव्हांजी दुआउनि जो तुफ़िल वरी असीं बिल्कुलु ठीकु ठाक आहियूं। अलाह साईं जो वॾो करम आहे। बाक़ी मौसम अॼुकल्ह गरम आहे, जिते किथे न बरसाति पवे थी सही माना में, न वरी बिजली आहे सही माना में। ऐं राति जो कराचीअ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बिजली जी अखि ॿूट बि जारी रही आहे ऐं सुकून जी निंड बि माण्हू नथो करे सघे ऐं गर्मी जी शिदत वधी वई आहे। सो इन सूरत हाल में सभिनी खे वरी गुज़ारिश कयूं था त पंहिंजो पाण ख़्यालु कयो, पंहिंजी केयर पाण कयो, ॿियो कोई बि तव्हांजो ख़्यालु रखण वारो कोन्हे। सो पंहिंजो ख़्यालु रखण सां गॾो गॾु आउं ॾिसां थो त ॿाहिराड़ी में त थोरो थको इन पासे ध्यानु ॾिनो थो वञे, पर शहर में घटि आहे त जेकी पखी आहिनि, जेकी जानवर आहिनि, उन्हनि जो बि तव्हांखे ख़्यालु रखिणो आहे। छो त ॿाहिराड़ीअ में त वाटर आहिनि, ॿनियूं आहिनि, किथे न किथे को जानवर पाणी पी वठे थो, किथे को चोगो करे सघे थो को पखी, पर शहरनि में इहा सहूलियत कोन्हे का। सो तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे त उन्हनि जे लाइ ख़ासि को एतमाम कंदा कयो, का प्लेट या का अहिड़ी शइ, का जार वग़ैरह उते रखी छॾियो दरवाज़े जे भरिसां या दरीअ जे भरिसां या छित ते, त घटि में घटि उहे पखी ऐं उहे जानवर जेकॾहिं तव्हांजे आसपास घुमनि था पिया त उन्हनि जे लाइ सहूलियत पैदा थिए। बाक़ी जेकी जानवर ॿिया आहिनि इंसाननि मां, उन्हनि खां बि थोरो तव्हांखे परे रहणो आहे। ऐं सची ॻाल्हि इहा आहे त सॼी ज़िंदगी गुज़री थी वञे न, सॼी ज़िंदगी गुज़री थी वञे, माना हर मामले में, हर मसइले में पंहिंजो पाण निभाईंदे 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 माण्हुनि जे कमु ईंदे ईंदे किथे का हिकिड़ी ग़लती थी वञे थी, कॾहिं का कंहिंजी फरमाइश हिकिड़ी पूरी नथा कयूं, कॾहिं कंहिं हिकिड़े दोस्त जी का ॻाल्हि नथा मञूं, कंहिं हिकु मिट जी का ॻाल्हि पूरी नथी थिए त पोइ उहे समूरा तालुक ख़तमु थी वञनि था, समूरा वास्ता ख़तमु थी वञनि था। ऐं असां इहो बि नथा सोचूं त ज़िंदगीअ जो हिकिड़ो ख़ूबसूरत तालुक रहियो आहे, हिकिड़ो ज़िंदगीअ जो ख़ूबसूरत वहिंवार रहियो आहे, ज़िंदगी भर उहो माण्हू मुंहिंजे कमु आयो आहे, ज़िंदगी सॼी ॼमार ख़िदमतुनि में उन गुज़ारी आहे। सो उन माण्हूअ ते घटि में घटि ॿेली इन नंढड़े मामले ते उन माण्हू सां न चढ़णु घुरिजे, उन माण्हूअ खे न छॾणु घुरिजे, पर असां वटि ईअं न आहे। सो नंढनि नंढनि मामलनि खे बि दरगुज़र कंदा कयो ऐं कोशिशि कंदा कयो त जेका तव्हांजी दिलि जी ॻाल्हि आहे, जेका दिलि जी कैफ़ियत आहे, उहा ॿियनि ताईं घणे भाङे न पहुचायो त बहितर आहे। सो पंहिंजे ज़हन ऐं दिलि जे मामले खे थोरो अॻिते वधायो ऐं इन्हनि मां कमु वठो, तव्हांजी ज़िंदगी ॾाढी बहितरीनु थींदी। अॼु असां वटि मोज़िज़ महिमान जेकी माना था पहुतल आहिनि, जुमतुल मुबारक जो हिकु त भलारो ॾींहुं ऐं भलियूं ॻाल्हियूं बि कंदासीं, कुझु ॼाण वारियूं ॻाल्हियूं बि कंदासीं ऐं ख़ासि तौर ते जेकी मसइला आहिनि, मुआशी मसइला आहिनि, जेकी समाजी मसइला आहिनि, या वरी जेकी तव्हां असांजे ज़हननि में जेकी सुवाल फिरनि था पिया, उन्हनि जो हल छा आहे, आख़िर छा करणु घुरिजे, पाण खे छा न करणु घुरिजे, इन्हनि समूरनि सुवालनि जा जवाब ॾियण जे लाइ, पंहिंजी राय ॾियण जे लाइ, हू जवाबदा त कोन आहिनि, जेकी शख़्सियतूं असां वटि आहिनि उहे जवाबदा कोन आहिनि, पर पंहिंजी राय ॾेई सघनि था, पंहिंजी इल्मी अदबी राय ॾेई सघनि था। मोज़िज़ हिकिड़ो जेको पहिरियों महिमान आउं तव्हां सां तारुफ़ हुनजो करायां थो, असांजे प्रोग्राम में अक्सर ईंदो आहे ऐं ख़ासि तौर ते ज़राई हवाले सां मां उनखां तमामु घणी मालूमात वठंदो आहियां। हू हालांकि पाण चवंदा दादा मां ज़रई माहिर न आहियां, पर तव्हां सवाल ज़रई छो कंदा आहियो मूंखां? मां चवंदो आहियां साईं ज़रई तरक़ियाती बैंक में आहियो न त तव्हां ज़रई माहिर थी विया हूंदो। सो ज़रई तरक़ियाती बैंक में पाण रहिया आहिनि ऐं सोशल एक्टिविस्ट बि आहिनि। असांजे प्रोग्राम में वरी भेरो करे आया निसार अहमद शेख साहिब खे असीं भलीकार चऊं था। शेख साहिब कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ुशि आहे, ख़ैर आहे, वरी महिरबानी, लख थोरा। असीं बिल्कुलु ठीकु ठाक आहियूं, लख थोरा। तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो। ॿी जेका शख़्सियत आहे, पाण मशहूरु लेखक आहिनि ऐं दानिश्वर बि आहिनि ऐं तमामु घणा किताब उन्हनि जा मार्केट में मौजूदु आहिनि, तव्हां असां पढ़िया आहिनि, उन्हनि जा कॉलम्स पाण पढ़ंदा आहियूं ऐं ख़ासि तौर ते जेका सिंध जी सूरत हाल आहे, सिंध जा जेकी ॿरंदड़ मसइला आहिनि, सिंध केॾांहुं पई वञे, सिंध में छा थिए पियो, सिंध में छा न थियणु घुरिजे, इन्हनि समूरनि मामलनि ते कहिड़ी गिरफ़्त रखे थो ऐं मुख़्तलिफ़ इशूज़ ते उनजा सुठा कॉलम बि पाण पढ़ंदा आहियूं। पाण वकील बि आहिनि ऐं वधीक कंहिं तारुफ़ जा मोहताज आहिनि ई कोन। मां थोरो समराइज़ इन जे करे कयां थो त अॼु असां कचहरियूं उन्हनि सां तमामु घणी ख़ूब कंदासीं। सो भलीकार चऊं था एडवोकेट अमानुल्लाह शेख साहिब खे। अस्सलाम वालेकुम साईं, कीअं आहियो? ठीकु आहियो? वॾी महिरबानी साईं, तव्हांजा लख थोरा। तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो। उस्ताद ख़ान साहिब मोहरम नाज़ असां सां गॾु हमेशह जीअं अॼु बि साथ निभाईंदो, अॼु बि मौसीक़ी बि ॾींदो ऐं शायदि ॻाईंदो बि सही, पोइ हाणे मर्ज़ी आहे हुनजी त ॻाए या वॼाए। साईं भलीकार, ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? मज़े में? सो अॼु थोरो प्रोग्राम जेको आहे असां मामूल खां थोरो हटी करे करण जी कोशिशि कयूं था
ऐं जेकी रिवायती पाण सवाल कंदा आहियूं या रिवायती जेकी प्रोग्राम असांजा हूंदा आहिनि उन्हनि मसइलनि खे छॾे करे कुझु वरी पंहिंजे पसगरदाईअ जा मामला या पंहिंजी सिंध जा मामला या पंहिंजे मुल्क जा मामला या जेकी तव्हांजे ज़हननि में जेकी सवाल आहिनि उहे बि पुछा करे सघो था छो त साईं मोहतरम एडवोकेट अमानुल्लाह शेख साहिब बि गॾु आहे निसार अहमद शेख साहिब बि गॾु आहे ॿई क़ाबिल एतिराम शख़्सियतूं आहिनि इल्मियत बि शख़्सियतूं आहिनि इन मां जेतिरो वधीक असां फेज़ उपरायूं उहा सुठी ॻाल्हि आहे सो कचहरीअ जो आगाज़ आऊं कयां थो अमानुल्लाह शेख साहिब खां त साईं ॻाल्हि इहा आहे त जीअं मां पहिरियां ॻाल्हि कई इंट्रो में त बिजली बि कोन्हे हिकु त गर्मी बि आहे मसइला ई मसइला आहिनि सो इदारा जेकी आहिनि उहे पंहिंजो कमु सही नमूने सां सरंजाम नथा ॾियनि आम माण्हू ॾुखियाईअ जो शिकार आहे इदारा सही कमु छो नथा कनि जिते डेमोक्रेटिक नॉर्म्स डेमोक्रेसी ऐं पॉलिटिकल वैल्यूज़ जेके आहिनि से ज़वाल पज़ीर हूंदा आहिनि त पोइ इदारा बि ज़वाल पज़ीर थींदा आहिनि अच्छा बदकिस्मती पाकिस्तान जी इहा आहे त पाकिस्तान में फ्रॉम द वेरी बिगनिंग जिन्हा साहब खां पोइ हिते इदारा जेके आहिनि कमु फ़ाल न थी सघिया सही शख़्स फ़ाल थिया सही पोइ शख़्सनि जो असरु सभु कंहिं शइ ते पवंदो आहे हीउ इदारो आहे सिंध टीवीअ जो जी जंहिं वेठा जी जी हिन इदारे जे मैकेनिज़म खे हलाइण जे लाइ हेतिरा सारा माण्हू हूंदा न त न हली सघंदो सही सही ते इदारनि में जेकॾहिं उहो मैकेनिज़म न हूंदो आहे त कहिड़ो बि इदारो हुजे तव्हांजो सियासी इदारो हुजे समाजी इदारो हुजे एडुकेशन हुजे फलाही इदारो हुजे को बि कहिड़ा बि इदारा न हली सघंदा आहिनि उन में ॿ शयूं थींदियूं आहिनि आया को वॾो इनकलाब थो अचे जेको मूंखे 21वीं सदीअ में मुमकिन थींदे नज़र नथो अचे पियो जो हर भरो ख़ुशफ़हमीअ में ॻाल्हियूं कजनि सिर्फ़ु हिकिड़ो आहे हेराल्ड लास्की जो चवणु आहे त जेकॾहिं तव्हां कंहिं खून रेज़ इनकलाब खां बचणु था घुरो रतो छाण खां बचणु था घुरो त इस्लाह आणियो सुधारा कयो सुधारा जॾहिं शुरू थींदा आहिनि त पोइ उहे इदारा बि कमु कंदा आहिनि सब्जेक्ट टू कंडीशन आहे त तव्हांजो पॉलिटिकल सिस्टम कमु करे थो या नथो करे मुंहिंजे ख़्याल में पॉलिटिकल सिस्टम ख़ुदि हिकिड़े केहाउस जो वन्य ड्राह जो शिकार आहे तंहिंजे करे ई तव्हांखे जेको इदारती बहरान नज़र थो अचे कराची इलेक्ट्रिक आहे माण्हुनि खां वसूली त करे थी पर माण्हुनि खे सर्विस नथी ॾे माना इट इज़ अ जस्ट लाइक ए फेल्यूअर इंस्टीट्यूट इन जे करे त हुननि वटि को मैकेनिज़म कोन्हे जेको हुननि खे वॉच करे सघे वॉच केरु कंदो आहे पार्लियामेंट जा उसूल अवां जो कॉन्स्टिट्यूशन पर उहे जेके आहिनि इन्हनि ते अप्लाई इन लाइ नथा थियनि जो तव्हांजो मैकेनिज़म कमु नथो करे सही दैट इज़ द प्रॉब्लम सही 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 तव्हांजी छा राय आहे इन सारे में शेख साहिब या सहमत आहियो या कुझु पंहिंजी राय ॾींदो तव्हां बि हिन मामले ते न असल में गाॾी जेका आहे उहा ड्राइवर जेको आहे सही आहे त गाॾी बि सही हलंदी पर जेके गाॾीअ में पेट्रोल न हुजे त कीअं हलंदी गाॾी हा त पेट्रोल विझण बि त उन ड्राइवर जो या गाॾी जे मालिक जो कमु आहे न सही 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 इदारनि जो जेको बि नेटवर्क आहे उहो किन उसूलनि ते ॿधलु हूंदो आहे न सही सही पोइ उन्हनि ते अमल करणु जेको आहे उहो इदारे जे माण्हुनि जो बि कमु हूंदो आहे सही जो उनजे करे कानून मौजूदु आहे आइन मौजूदु आहे पार्लियामेंट मौजूदु आहिनि इहे सभु इदारा तॾहिं सही थींदा जॾहिं उन्हनि जा माण्हू बि सही हुजनि सही सही उन्हनि जा पंहिंजा मफ़ाद थियनि था जंहिंजे करे मसइला हल कोन था थियनि सही सही ईअं त न आहे त जेको आहे सो जेके भर्तियूं थियूं आहिनि उहे बि सिफ़ारिशी भर्तियूं आहिनि ऐं उहे कमचोर माण्हू आहिनि अहल माण्हू न आहिनि इन जे करे बि इदारनि में मसइला थियनि था पसंदि नापसंदि में इहा शइ अची थी वञे ऐं इहा बि नाअहलीअ जो हिकिड़ो रूप आहे न इदारा ठहियल त सभु आहिनि तव्हां जेकॾहिं पाकिस्तान जो आइन खोलींदव त हर शइ मौजूदु आहे हिकु हिकु शिक जेका आहे न उहा मौजूदु आहे जीअं क़ुर शरीफ़ में सभु कुझु बयानु थियल आहे न त तव्हां अहिड़े नमूने हलो जेको बि तव्हां इलेक्ट्रॉनिक इंस्ट्रूमेंट वठंदा आहियो या इक्विपमेंट वठंदा आहियो गाॾी वठंदा आहियो हुनजे लाइ मैनुअल हूंदो आहे उहो मैनुअल ते अमल कीअं कजे उहो बि त अचणु घुरिजे न सही 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 अमल थिए कोन थो अमल कराइण वारा पाण कुझु पंहिंजे मफ़ादनि सां पिया था हलनि असुल ॻाल्हि इहा आहे सही 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 अच्छा एडवोकेट साहिबु तव्हां तालीम पाण वटि पुठिते पइजी विया हिकु त लॉकडाउन खां पोइ जेको पाण वटि स्कूल बंदि आहिनि तालीम जी तरक़ी कीअं मुमकिन आहे असां जॾहिं फ़हिरिस्त ॾिसूं था त पाकिस्तान तालीम जे मामले में सफ़ा पोइते पियल आहे हाणे इनखे वधाइजे कीअं अॻिते कीअं कजे तरक़ी कीअं कजे तालीम जे मैदान में ॿियनि मामलनि खे तालीम पाकिस्तान जो अलमियो न आहे पर सॼी थर्ड वर्ल्ड कंट्रीज़ जॾहिं मां चवां थो त उहे मुल्क जेके गुरबत
ऐं इमारत जे लकीर जे विच में बीठा आहिनि या जंहिंखे असां सिंधी में चवंदा आहियूं त आहियां ऐं नाहियां जे विच में सही सही इहो तालीमी प्रॉब्लम उन्हनि वटि बि आहे मां जेको इंस्टीट्यूट लफ़्ज़ थो चवां पियो न इहो इंस्टीट्यूट जो फेल्यूअर आहे जो तालीम सही नथी हले असांजे तालीम जो सिस्टम इन लाइ कमु नथो करे पियो त हिते कंहिं ज़माने में सॼी ज़िम्मेवारी तालीम गवर्नमेंट जी हूंदी सरकारी स्कूल कमु कंदा हुआ सही सही तव्हां असां सरकारी स्कूलनि मां पढ़ी अॼु हिते वेठा आहियूं बिल्कुलु बिल्कुलु ही जॾहिं हिते प्राइवेट सेक्टर आयो प्राइवेट सेक्टर जे करे हिकिड़ो त अमीर ऐं ग़रीब जो तफ़रीक़ पैदा थी ॿियो उन सां गॾोगॾु तालीम खे धंधो सम्झियो हुयो सही तालीम खे बिज़नेस बणायो वियो सही ॿियो नौजवाननि जी जेका ग्रूमिंग थी असां खां पोइ असां जॾहिं पढ़ंदा हुआसीं त असांजा उस्ताद असांखे ॿुधाईंदा हुआ त तालीम जो मक़सदु आहे शऊर तालीम जो मक़सदु आहे माण्हू पाण सोचे पंहिंजो रस्तो मुतयन करे असां खां पोइ जेका जनरेशन आई उनखे तालीम जो मक़सदु चयो त तालीम माना नौकिरी सही सही इहो वॾे में वॾो अलमियो थियो इन जे करे तालीम जो बहिरान आयो ॿियो तालीम में आयो सिफ़ारिश कल्चर जंहिंखे किथे रोज़गार न मिले सही उनखे अदा हिनखे प्राइमरी मास्टर करे त भर्ती कयो MPs MNs खे कोटा हूंदी खीसे में उहे माण्हुनि खे ॾींदा हुआ पंहिंजे पसंदि सां मां मीरो ख़ान तालके में मुंहिंजी बनी आहे सही सही उते प्राइमरी स्कूल जॾहिं असां शुरू करायोसीं त हिकिड़ो उस्ताद साहिबु आयो जंहिंखे सही करणु ईंदी सही करे वरी वञी शहदाद कोट में खटूं आणींदो इन खां वधीक ऐं उहो MPA जी कोटा में आया हुआ छो MPA जी कोटा में आया त MPS साहिबनि खे इलेक्शन जे वक़्त में अंग्रेज़ी में चवंदा आहिनि फैसिलिटेटर हुन सिंधीअ में चवंदा आहियूं सहूलियतकार इन्हनि मजमूई शयुनि जेको आहे तालीम जो बहिरान आंदो ऐं असां अॼु बि सम्झूं था त तालीम जो मयार बुलंद करे थो सघिजे पियो सही करे थो सघिजे पियो 47 खां अॻु में तव्हां ॾिसो त सिंध जी तालीम जो मयार इहो हूंदो जो बॉम्बे जेका प्रेसिडेंसीअ में सभ खां वधीक जेको तालीम में हीअ तालीम जो बहिरान शुरू ई थियो तव्हांजो 58 खां वठी अयूब जी मार्शला खां आस्ते 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 कॉपी कल्चर सिफ़ारिश कल्चर ऐं इन अॻिते हली ॿेड़ी ॿोड़ी ॿियो नकुली क़ौम परस्ती मां नकली क़ौम परस्ती इन लाइ थो अचां पियो त बाबा पंहिंजो सिंधी आहे छॾे ॾियोसि इहो बि वॾे में वॾो हिकिड़ो ब्लंडर आहे मां सिंधी आहियां जेकॾहिं मां जुर्म कयां त उन जे करे मूंखे माफ़ु कयो त मां सिंधी आहियां ॿिए खे माफ़ु न कजे सभिनी कल्चरनि आख़िर इलाज ॻोल्हे लधोसीं त तालीमी इमरजेंसी हणण खां सवाइ ॿियो रस्तो ई कोन्हे असां इन लाइ जिदोजहद कईसीं तालीमी इमरजेंसी लॻी पर उहा फाल न थी सघी इन लाइ न थी सघी त तव्हांजी सिंध असेंबली विथ ड्यू रिस्पेक्ट उते सिंध असेंबली का बि कानून साज़ी न कंदी आहे हिक ॿिए खे मेहणा ऐं मयारूं ॾींदा आहिनि इहो बि ज़बरदस्त जेके डायलॉग तव्हां ॿुधंदव पर कानून साज़ी जेका इन सिंध असेंबली में थींदी उहा हाणे 1/10 बि कान थी त इन जे करे असां वधीक तफ़सीली कचहरी कयूं था ब्रेक जो वक़्तु आहे जेकॾहिं इजाज़त ॾियो त नंढी साई वठी वठूं उन खां पोइ तफ़सीली कचहरी कयूं था अॼु प्रोग्राम इलाही इंफॉर्मेशन वारो आहे ॼाण वारो आहे तव्हां असां जुड़ियल रहिजो वञो केॾांहुं बि न असां सां गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम 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 सलाम सिंध सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ख़ुशामदी तव्हां असां सां जुड़ियल आहियो तव्हांजी वॾी महिरबानी आहे तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु कयूं था त तव्हां असांखे प्रोग्राम में टेलीफोन बि कयो अॼु ऐं टेलीफोन नंबर तव्हांखे टीवी स्क्रीन ते नज़र बि अचे थो इहो टेलीफोन नंबर तव्हांखे प्रोग्राम में शामिलु थियण जे लाइ बि ॾिनो वियो आहे ऐं ॿी वरी ॻाल्हि इहा आहे त असांजी का अधी का भेण का न्याणी जेकॾहिं टीवी ते अचण जी ख़्वाहिशमंद आहे ऐं पंहिंजूं सलाहियतूं मञाइणु चाहे थी त को होस्ट जी हिन प्रोग्राम खे ज़रूरत आहे सिंध टीवी जे प्रोग्राम सलाम सिंध जे प्लेटफॉर्म ते हू पंहिंजूं सलाहियतूं मञाए सघे थी टीवी ते जेकॾहिं अचण जो शौक़ु आहे कंहिं वालिद खे या कंहिं अमड़ खे बि जेकॾहिं इहा दिलि में आरज़ू आहे त उनजी न्याणी टीवी स्क्रीन ते अचे उन में तमामु घणो टैलेंट आहे उन में तमामु घणा स्किल्स आहिनि त पोइ उहे स्किल्स घर में वेही करे ज़ाया करण खां बहितर आहे त तव्हां टीवी ते अचो सो हिकिड़ो ज़बरदस्त मौक़ो आहे सुनहरी मौक़ो आहे तव्हांखे टेलीफोन कयो इन ई नंबर ते जेको स्क्रीन ते तव्हांखे नज़र अचे थो असांजो डायरेक्टर तव्हां सां मुखातिबु थींदो ऐं तव्हां पंहिंजी CV किथे मोकिलींदो या कॾहिं ऑडिशन्स थींदा इन मामले में तव्हांखे असांजो डायरेक्टर ॿुधाए छॾींदो अॼु मोहतरम असांजा महिमान मशहूरु लेखक दानिश्वर साईं एडवोकेट अमानुल्ला शेख साहिब असां सां गॾु आहे ऐं
सोशल एक्टिविस्ट निसार अहमद शेख साहिब सां गॾु आहे कचहरी जितां छॾी हुईसीं उतां ई ॻंढींदासीं सिंध असेंबली जी पाण ॻाल्हि पिया कईसीं त उते कानून साज़ी कोन थी थिए रुगो वट्सअप जो हिक ॿिए जी जुंडापट तो पंहिंजे इलाइक़े में कुझु न कयो हिते हीअं आहे सिंध पोइ हिते आहे त वफ़ाक़ वरी पंहिंजे हिसाब सां क़ौमी असेंबली जो बि इहो ई हाल आहे कानून साज़ी कोन थी थिए रुगो टाइम वेस्ट थो थिए अवाम जो न ते पाण राय पई ॾिनीसीं तव्हांजी ॾिसो दादा इहो न रुगो सिंध असेंबलीअ जो हल में आहे पर सभिनी इदारनि जो सही सही अॻे जेको कमु सेशन जज कंदो हो सो अॼु हाई कोर्ट जो जज थो करे ईअं तव्हां ॾिसो त सभिनी हंधनि ते इहा डिक्रीज़ घटि मामिलो घटि थींदो थो वञे पियो ऐं सॼो असांजो रिलायंस आहे ब्यूरोक्रेसीअ ते सियासतदाननि खे बि ब्यूरोक्रेसी था हलाइनि जीअं नोट ठाहे ॾिनो बिस्मिल्लाह पढ़ी वञी असेंबली में बीहंदा सही सही पंहिंजो उन्हनि ते न अॻे सियासतदान होमवर्क करे पोइ वञी असेंबली जे फ्लोर ते बीहंदा हुआ ॼाण हूंदी हुई ॼाण हूंदी ॻाल्हाईंदा हुआ हाणे जीअं उन ॾींहुं ख़बर पई त SOP जी कंहिंखे ख़बर ई न आहे त SOP जी ख़बर ई कान्हे का माना उते वेठा तकिरूं त कनि था SOP हणी छॾियूंसीं साईं ॾिसो त तव्हां अॼु बि सिंध असेंबली इजलास खे वाच कंदो त हिक ॿिए जी जेका आहे सा सिंधीअ में हिकिड़ो ठेठि लफ़्ज़ इस्तेमालु कबो आहे लाख लाहिणु हिक ॿिए जा जेके आहिनि कपिड़ा था लाहिनि 3-4 साल अॻु जी ॻाल्हि आहे सिंध असेंबलीअ ते था ॻाल्हायूं काइम अली शाह हिकिड़ी मीटिंग घुराई जी जी त बाबा हीउ सिंध में वोटनि जो मसइलो ऐं धारियुनि जी आबादकारी इन्हनि सां कीअं ॾिजे सभिनी वेठे पे ईअं ॻाल्हायो मां वकील जी हैसियत सां तयारु थी वियो मुंहिंजो साईं आइन में आर्टिकल नंबर 15 ऐं आर्टिकल नंबर 23 आहे जेको हर हिकु फेडरेटिंग यूनिट सिंध न पर हर हिकु फेडरेटिंग यूनिट जी हक़नि जो तहफ़ुज़ थो करे पियो सही तव्हां इन ते कानून साज़ी करे क़ौमी असेंबलीअ खे मोकिले छॾियो उते बहस थींदो त मूंखे चई असीं इम्पावर्ड आहियूं मां तव्हां पढ़ी ॾिसो मां खणी आयो आहियां हाणे हीअ पढ़ण जी तकलीफ़ केरु करे तव्हांखे ताजुब लॻंदो साईं त पढ़ण जी तकलीफ़ केरु करे हिते मसइलो आहे त सभु को चवंदो आहे साईं डोमिसाइल त 3 सालनि में माण्हू वठी थो सघे बाबा फलाणी शइ त वठी थो सघे पियो PRC जो मसइलो थो अचे इहे सभई मसइला गिंजरजी विया आहिनि आर्टिकल नंबर 15 थो चए पियो त हर हिकु माण्हू मुल्क सॼे में घुमी फिरी आज़ादीअ सां सघे थो पर कामा ॾिनल आहे पर जेकॾहिं कंहिं फेडरेटिंग यूनिट खे या सूबे खे एतिराज़ आहे त पोइ उन में सब्जेक्ट टू कंडीशन थी अचे प्रॉपर्टी जे मामले में बि ॻाल्हाइण लाइ कोई तयारु कोन्हे को सही सही सभई असांखे आइन में 73 में पास ख़ातिरियूं गारंटीज़ श्योरिटीज़ मिलियल आहिनि पर असां था चऊं न साईं आइन में आहे ई कोन का पढ़ण जी तकलीफ़ नथा कयूं पिया इन मां हिकिड़ो ॿियो सुवाल बि उभिरे थो त छा था सम्झो त असां वटि इल्मी अदबी शख़्सियतुनि जो बि फुक़दान न थी वियो आहे अॻे जेके ॾाहा माण्हू हूंदा हुआ दानिश्वर माण्हू हूंदा हुआ हाणे इहे गूगल अची वियो आहे हाणे साईं इंटरनेट अची वई आहे का शइ पढ़णी न आहे उन वक़्तु ठक ठक करणी आहे का ज़हन में ॻाल्हि न आहे अॻे हिकिड़ी ॻाल्हि सोच सम्झ वारा माण्हू हूंदा हुआ उन्हनि जो फुक़दान न थी वियो आहे इहो असांजो फुक़दान शुरू थियो आहे लॻभॻि 75 ते 1975 में या हा 75 या छा सही सही जॾहिं असांजे अदीब क्रिएशन करणु छॾे ॾिनी सही सही ज़हनी जेको आहे सो पोरियो करणु छॾे ॾिनो ऐं अदीबनि जी जेका 75 ताईं तव्हां जनरेशन ॾिसंदव उहे घणे भाङे सरकारी मुलाज़िम थिया सरकारी मुलाज़िम थियण खां पोइ हुननि जो रोल ख़तमु थी वियो नई जनरेशन पैदा न थी सघे नई जनरेशन आउं चवंदो आहियां त कंहिं ज़माने में दुनिया में इल्हाम जी ज़बान ॿोली हूंदी हुई अरबी उन खां पोइ हाणे आहे अंग्रेज़ी जंहिंखे अंग्रेज़ी नथो अचे उहो ॾाढो मुसीबत में आहे हाणे असांजा अदीब अमर जलील थियो शहबाज़ कमर शहबाज़ थियो अयास थियो तनवीर थियो या सॼी लांठ ॿधो इहे सभई जेके आहे अंग्रेज़ी सां वाबस्ता सिराज सूदा ऐं अंग्रेज़ीअ मां जेका चङी शइ मिलंदी उनजो फैज़ उहो सिंधी ज़बान खे ॾींदा हुआ अच्छा अच्छा उहो असांजो बंदि थी वियो असां छा कयोसीं निगारशात ॿियनि जेके आहिनि उर्दू किताब छपराया जिन में बाक़ाइदे टुकड़ा कटे छॾींदा आहिनि माण्हू जॾहिं अंग्रेज़ी में किताब पढ़ंदा उहा उतां पढ़ी कापी कल्चर थी उहो नओं अदीबनि जी ऐं दानिश्वरनि जी जनरेशन आई जेका असांखे ऑफर ई नथी करे त हाणे छा आहे थियणो 21वीं सदीअ में अवां जो न दानिश्वर न अदीब ॿुधाए थो सघे त सिंध जी हैसियत 21वीं सदी में कहिड़ी थींदी सही 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 सिंध किथे बीठी आहे सॼी 21वीं सदीअ में जेको दुनिया में बहरान पैदा थियो आहे रदोबदल थी अचे पई जेके सुठियूं ॻाल्हियूं पैदा थियूं थियनि उहे असांखे ख़बर ई नथी पए पई
हिते किताब पढ़ण जो रुझान घटिजी वियो आहे ख़तम थी वियो आहे घटिजी ख़तम थी वियो आहे तव्हां ॾिसो त बसि इंटरनेट खोलियो थर्ड वर्ल्ड ते पढ़णो आहे थर्ड वर्ल्ड ते पढ़ियोसीं उन में 2-3 सिटूं यादि करे अचे दानिशरी ॿुधाईंदा थर्ड वर्ल्ड ही बाबा थर्ड वर्ल्ड खां पोइ छा आहे इंटरनेट तव्हांखे इंटरनेट जी बरकत आहे साइंस ऐं टेक्नोलॉजी उहा तव्हांखे इनिशियल इंफॉर्मेशन प्रोवाइड कंदी आहे सही सही त बाबा हीअ शइ अथव हाणे गो अहेड तव्हां कीअं था करे सघो सही सही असां त इहो बि तय न करे सघिया आहियूं त 21वीं सदीअ में असांखे सिंध खे या हिन मुल्क खे केॾांहुं वठी वञिणो आहे असां तय ई न कयो आहे असांजूं सियासी पार्टियूं समाजी पार्टियूं सभई जेके आहिनि फ़िक्री बहरान जो शिकार आहिनि छाकाणि त तव्हां वटि दानिशरनि जी सही नस्ल पैदा थियणु बंदि थी वई सही 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 हाणे त साईं हर माण्हू ॼणो पंहिंजे लेखे दानिश्वर आहे न हिकिड़ा थी विया अथव अॼुकल्ह शेख साहिब निसार साहिब फेसबुक ई दानिश्वर मार्केट में आया अथव इहे ॾिठा अथव भला ॿुधा अथव नाम निहाद या ख़ुदि साख्ता जंहिंखे चवंदा आहिनि माना वठ पकड़ वारा इहे जेके दानिश्वर आहिनि जेके फेसबुक ते वेही करे पंहिंजा दलील ॾींदा आहिनि बाक़ी माना इल्मियत बि उन्हनि जी का एॾी इन्हनि जो वित ऐं वस न हूंदो आहे अच्छा शेख साहिब इहो ॿुधायो आहे मौलाना साहिब त धारियुनि जी जेका आबादकारी आहे पाण वटि सिंध जो हिकिड़ो वॾो इशू रहियो आहे ऐं मसइलो बि रहियो आहे तव्हां पंहिंजी इल्मियत बि मूंखे जेका राय आहे उहा ॾियो त छा इहो जेको मामिलो आहे धारियुनि जी आबादकारी वारो इहो सिर्फ़ु सिंध जो मामिलो आहे मसइलो आहे या पूरी दुनिया जो मसइलो आहे इहो सॼी दुनिया जो मसइलो आहे अच्छा तव्हां ॾिसो त जेका मिडिल ईस्ट में जंग थी हले पई सीरिया में इराक में लिबिया में उतां लॾ पलाण थी आहे लखें शामी माण्हू लॾे तुर्कीअ खां ग्रीस विया आहिनि ग्रीस खां फिरंदा यूरोप जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में अमेरिका जी वॾे में वॾी पॉलिसी हुई त अमेरिका जेको आहे लॾ पलाण कंदड़नि मुल्कनि जे लाइ बेश्त हूंदो हो ग्रीन कार्ड ऐं तव्हां ॿियो जेकॾहिं सर्टिफिकेट ॾियो माण्हूअ खे छुटकारे जो त चवंदो ग्रीन कार्ड ॾियो अॼु उहो ट्रम्प मजबूर थियो आहे त उते रिस्ट्रिक्शन्स हणे अच्छा इहा आहे त लॾ पलाण थिए थी दुनिया में इहो दुनिया में बि अमल आहे इहो तव्हांजो साउथ एशिया में बि आहे पाकिस्तान में बि आहे सिंध में बि आहे सिंध छाकाणि त आउं सिंध जो रहवासी आहियां सिंध इन जी वधीक शिकार आहे सही माना सिंध वधीक शिकार आहे बाक़ी पूरी दुनिया जो मसइलो आहे पाकिस्तान ते था अचूं त पाकिस्तान में धारियुनि जी आबादकारी मसलन हिन वक़्तु असां हिकिड़ी शइ खे फॉलो था कया पियूं हे वकील जी हैसियत सां त सुप्रीम कोर्ट 2 साल पोइ ते हिकिड़ी जजमेंट ॾिनी हुई त 35 लख ऑन द रिकॉर्ड अफ़गान मुहाजिर हिते वेठा आहिनि जिन खे यूएनओ जी फाइनेंशियल सपोर्ट आहे उन्हनि खे तव्हां हिकदमि मोकिलियो उन्हनि जे करे हिते लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन ख़राब थी थिए पई हिते माण्हुनि खे रोज़गार जो मसइलो पैदा थो थिए पियो उहा ॻाल्हि हिन महिल ताईं मैच्योर न थी सघी आहे उन ते अमल न थी सघियो आहे हाणे बि 3 जून ते मुदो ख़तमु थी वियो वरी शायदि एक्सटेंशन जी दरख़्वास्त ॾिनी त इहो लॾ पलाण जो मसइलो ईअं हल कबो आहे जीअं मिडिल ईस्ट थो करे मिडिल ईस्ट में तव्हां रोज़गार जे लाइ वियो सऊदी अरब वञो किथे बि वञो तव्हांखे परमिट मिलंदी परमानेंट रेज़िडेंस न मिलंदी अच्छा परमिट मिलंदी पर परमानेंट रेज़िडेंस कतई न मिलंदी सही 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 ख़ाली 40 साल 50 साल गुज़रे उहा साॻी सूरत हाल सिंध सां आहे तंहिंजे करे सिंध हिकिड़े वॾे जेको आहे उन में दबाव में आहे उन दबाव खे घटाइण जे लाइ आइनी ऐं कानून लिहाज़ सां इहो आहे त हिकिड़ो त यूएन जे अमल ते तव्हां 3 लख अफ़गान जेके आहिनि वापसि वञनि इज़त सां वञनि ईअं न आहे त असीं था चऊं त उन्हनि खे धिका ॾेई कढो जेको आहे जेके नाम्स उसूल तय थियल आहिनि उनजे करे छा थींदो अव्हां वटि रोज़गार जी ख़ुलासगी थी सही सही अव्हां वटि हीअ जेका हैरानी परेशानी आहे ऐं कंफ्लिक्ट बिटवीन द गवर्नमेंट इंस्टीट्यूट्स ऐं प्राइवेट इंस्टीट्यूट आहे सही सही इन में बि झकाई ईंदी इहे सभई शयूं जेके आहिनि तव्हांजे इन धारियुनि जी आपातकारी सां लाॻापियल आहिनि पर शेख साहिब इन में व्हाट इज़ द रोल ऑफ यूएनओ उन छा आहे यूएनओ जा 2 रोल आहिनि यूएनओ चवंदी आहे त हिन साल असां तव्हांखे इमदाद ॾिनी आहे ईंदड़ साल जे लाइ ॾिसंदासीं ईअं न आहे त वेठा हुजनि सही ठीकु पोइ वरी असांजी सरकार उनखे दरख़्वास्त ॾींदी आहे त हिन साल जेके आहिनि से कंडीशन्स हालतूं साज़गार न आहिनि तंहिंजे करे हिनखे एक्सटेंड कयो वरी उहो एक्सटेंड कंदा आहिनि छाकाणि त फाइनेंशियल एड जेका आहे सा असांखे उन खां पंहिंजो हुन यूएनओ खां ईंदी आहे उहा इन्हनि जे मथां ख़र्च थींदी आहे उन करे असांजी पंहिंजी सरकार खे हिन में प्रिकॉशनरी मेजरमेंट्स वठणु खपनि उपाउ वठणु खपनि त अफ़गान मुहाजिरनि खे कहिड़े नमूने बाइज़त नमूने सां पंहिंजे मुल्क ॾे वापसि कजे सही
इहो करे थो सघिजे पियो। अञा बि आउं हिन में हिकिड़ी ॿी एडिशन थो कयां। जी 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 तव्हां अॼुकल्ह ॾिठो आहे त डोमिसाइलिंग जे मसइले ते वॾो गोड़ घमसान आहे, NFC अवॉर्ड ते वॾो गोड़ घमसान आहे। सही। ऐं टियों आहे पंहिंजो मसइलो आई थिंक त आइनी तरमीम। हाणे तव्हां जेकॾहिं इन्हनि शयुनि खे थोरो डीपली वेंदव ऐं जेका ॻाल्हि मां थो चवां त धारियुनि जी आबादकारीअ खे बंदि कयो त इन सां गॾोगॾु इहे शयूं बि हल थी वेंदियूं। सही सही, माना इहे शयूं हुन सां गॾु हल थी वेंदियूं। इन जे करे त मां सम्झंदो आहियां इहे इशूज़ आहिनि, इहो जीअं माण्हूअ खे ॻाढ़ी बत्तीअ जे पोयां लॻाए छॾिबो आहे पियो ढोड़े, असुलु मसइलो असांजो हिन वक़्तु जेको बर्निंग इशू आहे धारियुनि जी आबादकारी। सही सही, धारियुनि जी आबादकारी खे तव्हां हल कंदव त इहे शयूं बि हल थींदियूं। सही सही, पर धारियुनि जी आबादकारी में पंहिंजो बि वरी हिकिड़ो रोल आहे। तव्हां असांजो बि जेकी पाण आहियूं सिंधी माण्हू, उन्हनि खे शनाख़्ती कार्ड बि तुंहिंजा ठही था वञनि जल्दीअ में, ऐं डोमिसाइल्स बि ठही था वञनि। इहो मसइलो त तव्हां असां हल करे सघूं था, उन में पाण माना सचाई नथा ॾेखारियूं। असल में जीअं साईं जन फरमायो त 35 लख सुप्रीम कोर्ट में बाक़ाइदे रिकॉर्डेड हिकिड़ो फ़ैसिलो बि आयो या जेको बि, पर असीं जॾहिं वरी ग्राउंड ते था ॾिसूं त 35 लखनि जी त थी सरकारी ॻणप, पर उनखां अलाए केतिरा वधीक जेके आहिनि उहे पखिड़ियल आहिनि ऐं वरी उहे गैर क़ानूनी कमनि में मशगूल आहिनि। सही, ॾिसो न, धारियुनि जी आबादकारी जा उसूल हूंदा आहिनि के उन्हनि खे कहिड़े नमूने रहणो आहे, उन्हनि जी मूवमेंट्स जेके आहिनि उहे कीअं हुअणु घुरिजनि, इंटरनेशनल लॉज़ बि त आहिनि न। UN जेकॾहिं फंडिंग करे थी त उनजे लाइ क़ाइदा कानून आहिनि, उन मुताबिक़ थी करे न। सही, ठीकु। हाणे उन ते अमल जेको आहे उहो नथो थिए। अवां सऊदी अरब मुंहिंजे ख़्याल में एॾो तरक़ी याफ़्ता न हुयो, पर सऊदी अरब में तव्हां केर बि हूंदो न गैर क़ानूनी तरह सां त रही बि नथो सघे, न मूव थी सघे थो। भली खणी तवाफ़ कंदो हूंदो, तवाफ़ जे दौरान बि उहो झलिजी सघिजे थो। माना हरमैन शरीफ़ आहिनि न। सही सही, हुते त इस्लामी तौर ते त जेको आहे उन्हनि जी त बाक़ाइदे महिमान नवाज़ी हर कंहिंजी थींदी आहे, पर क़ाइदा कानून जेके आहिनि उन्हनि ते अमल थिए थो। पंहिंजे मुल्क सां सिंसियर आहिनि, चवनि था भली अचो तव्हांखे असां अचणु ॾियूं था, पर हे शराइत आहिनि। सही, असांजे मुल्क में इहो न आहे। मूंखे जेको आहे शनाख़्ती कार्ड ठाराइणो हूंदो या कंहिं ॿिए खे ठाराइणो हूंदो त उनखे प्रॉब्लम थींदो। ॿाहिरियों जेको बि धारियो आहे, हाणे हींअर काफ़ी इलाइक़ा अथव जिते नज़र रखो, तव्हांजे तवसुत सां मां सभिनी खे बि अर्ज़ु थो कयां जी साईं त मनसूबाबंदी जे तहत जाम शोरो, कराचीअ जी पसगिरदाई ऐं हिते जेको आहे धारियुनि जी आबादकारी थी रही अथव अञा बि। अच्छा अच्छा, रिसेंटली तव्हां हिन फेसबुक ते या गूगल ते या सोशल मीडिया ते तफ़सीली कचहरी कयूं पोइ भला हिकिड़ो ब्रेक जो वक़्तु थियो आहे, नंढड़ी साई जो वक़्तु थियो आहे, हर हर कन में आवाज़ अचे पियो, ब्रेक जो वक़्तु थियो आहे, ॻाल्हि कंप्लीट थिए पर नथी सघी, वरी ॿीहर था हिन ॻाल्हि ते अचूं। नंढड़ी साई वठूं था, असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था, ऐं भलीकार चवण सां गॾोगॾु वरी तव्हांखे कुर्ब जी कोठ टेलीफोन कयो, असांखे असांजे प्रोग्राम में शामिल बि थी सघो था, ऐं का इल्मी का ॻाल्हि आहे, का सुठी ॻाल्हि आहे, कुझु का ॼाण वारी का ॻाल्हि या सवाल करणु चाहियो था त असांजे टेलीफोन नंबर ते तव्हां टेलीफोन कयो। असांजो डायरेक्टर तव्हां सां मुखातिबु थींदो। कंहिं अदीअ खे, कंहिं भेण खे जेकॾहिं होस्टिंग जो शौक़ु आहे, सिंध TV जे प्लेटफॉर्म तव्हांजे लाइ हिकिड़ो ज़बरदस्त मौक़ो फ़राहम कयो आहे, ऐं उहो आहे त को होस्ट सलाम सिंध जी जेकॾहिं का थियणु चाहे थी त असांजे प्रोग्राम में हिन नंबर ते जेको टेलीफोन नंबर तव्हांखे TV स्क्रीन ते नज़र अचे पियो, इन ते टेलीफोन करे ऐं असांजे डायरेक्टर सां लह विचण में अचे। सो मशहूरु लेखक दानिश्वर साईं, एडवोकेट अमानुल्लाह शेख साहिबु ऐं निसार अहमद शेख साहिबु असां सां गॾु आहिनि। निसार साईं, अॼु ख़ैरनि सां तव्हांजे अमड़ जी सालगिरह जो ॾींहुं बि आहे, तव्हांखे सभ खां पहिरियां त सुभाणे आहे, माशाअल्लाह, तव्हांखे एडवांस में मुबारक ॾियूं था। सो अमड़े माना जेकॾहिं आहे हाल हयात त इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। छांव आहे, माना बेफ़िक्री न आहे, घर में बरकत आहे। सो लॉकडाउन जी सूरत हाल में कीअं माना सालगिरह मल्हाईंदो, जनम ॾींहुं आहे, वेंदो, छा कंदो? न, हू आहे कराची में असांजे अदीअ जे घर रहियल आहे। हा, पर हुन एरिया खे स्मार्ट लॉकडाउन जो शिकार बणायो। छो ॿिया मसइला पई जाए थी, पर अमड़ खे ख़राज पेश करणो आहे। ज़ाहिर आहे असांखे त वञिणो आहे, बल्कि अॼु ई हलिया वेंदासीं।
हाँ, भले खणी केर भी रोके रोक सको तो रोक लो साईं या तब्दीली जी ॻाल्हि न कयो तब्दीली माना ईअं ला कढी छॾिया आहिनि असांजा अच्छा मतिलबु शेख साहिबु असां वटि वरी हिकिड़ो ॿियो अलमियो बि आहे त पाण जिन खे जीअं में जायूं ॾिनियूंसीं जिन खे पनाह ॾिनीसीं जिन खे असां घर ॾिनासीं जिन खे प्लॉट ॾिनासीं असांजो ॿहिराड़ी जो सिंधी जॾहिं अचे थो कराचीअ में रहण जे लाइ या पढ़ण जे लाइ या हिते को रोज़गार कमाइण जे लाइ त के माण्हू असां त तनक़ीद कंदा आहिनि त हीअ दहशतगर्द आहिनि हीअ ॼट आहिनि हीअ ॿहिराड़ी जा माण्हू हिते कराची जो अमुन अमान ख़राबु था कनि छा था सम्झो हिन ते असां मोहबती माण्हू आहियूं असां अमुन ख़राबु कंदासीं ॾिसो न सिंध ऐं बंगाल जंहिंखे हाणे बांग्लादेश था चऊं जी इहे ॿ जेके सूबा यूनाइटेड इंडिया में जिन पंहिंजे असेंबलीअ में रिज़ोल्यूशन आंदो त असां पाकिस्तान में शामिलु थियणु घुरूं था जी न तव्हांजे पंजाब असेंबली आंदो न ख़ैबर पख्तूनख्वा बलूचिस्तान असेंबली त मुर्गो मुखालफ़त कई ऐं उन खां पोइ हीउ जेको यलगार माण्हुनि जी शुरू थी इहा पार्टीशन जे मुआदे में कोन हुई अच्छा मसइलो छा पैदा थियो त अॼु बि उहो मसइलो आहे त पाकिस्तान खे हलाए केरु थो बज़ाहिर ॾिसण में थो अचे त सियासतदान था हलाइनि बज़ाहिर ॾिसण में थो अचे त हीअ माण्हू था हलाइनि पाकिस्तान खे असुल खां मुंड खां वठी ब्यूरोक्रेसी थी हलाए पई अच्छा हुन वक़्तु महाजर ब्यूरोक्रेसी पावर में हुई उन्हनि ही सभई कम कया सिंधी ॿोली जेका आई पार्टीशन खां अॻु में कराचीअ में सिंधीअ जा 500 स्कूल हूंदा हुआ प्राइमरी स्कूल अॼु मां लियारीअ जे पासे वेंदो आहियां त शेख अब्दुल मजीद सिंधी उर्दू प्राइमरी स्कूल लिखियलु हूंदो आहे ओहो अच्छा इहो अलमियो जेको आहे शेख अब्दुल मजीद सिंधी बि लिखियलु आहे वरी उर्दू प्राइमरी स्कूल बि लिखियलु उर्दू प्राइमरी स्कूल इहो अलमियो असां सां छाकाणि थियो त जॾहिं असां कराची छिनी सिंध खां धार करे ऐं प्लेट में रखी असां मर्कज़ खे ॾिनीसीं त हुननि सभ खां पहिरियों वार सिंधी ॿोलीअ ते कयो अच्छा सिंधी ॿोलीअ ते वार इहो थियो त इहे स्कूल बंदि थिया माना बेसिक नॉलेज ख़तमु थी वियो सही सही इहे सभई शयूं इन करे आयूं ऐं तव्हां जेका लॾ पलाण जो अमल हो त हिते त उहो उर्दूअ में लफ़्ज़ आहे बंदर बांट उहो शुरू थी वियो ॿ शाहिदी ॾियनि त हिन जी लखनऊ में क़ीमत में मिल्कियत 500 एकड़ हिते मिलियो इहा हालत रुगो सिंध में थी ख़ैबर पख्तूनख्वा में थी पंजाब में कोन थी बलूचिस्तान में बि कोन थी अच्छा अच्छा हिते जेको आहे बेंगाली संभालियूं वेठा उन्हनि बि न ॾिनो इहे जेके तारीख़ जा अलमिया आहिनि इन में असीं शाम ग़रीबा पढ़ण खां बहितर आहे त सम्झूं त इहे थिया छो इहे थिया असांजे सियासतदाननि जे नालाइकीअ जे करे उन्हनि कराची सिंध खां छिनी उन्हनि खे प्लेट में ॾिनी वोटिंग जे चकर में पंहिंजी कुर्सीअ जे चकर में सीट बचाइण लाइ उन्हनि वनियूं ठाहियो पंहिंजे इक़्तिदार लाइ पर सिंध खे केॾो नुक़सानु पियो पॉज़िटिव शइ कहिड़ी थी हमेशह असां रुॻो चवंदा आहियूं कुझु कोन थियो असां सिंधियुनि घणो कुझु कयो आहे अच्छा कयो बि आहे इहा ॻाल्हि ख़ुशख़बरी त का ॿुधायो असांजो मसइलो आहे त असांखे सियासत ई पढ़ाई वई आहे पेसिमिस्टिक बाबा कुझु कोन्हे थियणो कुझु न आहे त बाबा सिंध वनियूं टे लाइ कीअं विढ़ी सिंध विढ़ी सिंध इमाडी में कीअं विढ़ी सिंध पंहिंजी आइडेंटिफिकेशन कराए अॼु तव्हां ई असां जेके कराची शहर में वेठा आहियूं न असां उन मिडिल क्लास जा नुमाइंदा आहियूं जंहिंखे 48 में हिननि अप्रूव करे मोकिलियो अॼु असीं था वालार कयूं उहा वालार हुननि खे नथी वणे त धरतीअ धणी था अचनि पिया हिननि जा रस्ता बंदि कयो सही हिननि जा रस्ता बंदि कयो सही सही इहो इन जे करे थो थिए पियो तारीख़ में हुननि खे शिकस्त ईंदी असांखे अचणी न आहे वन थिंग यूनानी लोक कहाणीअ में मां हिकिड़ी कहाणी पढ़ी हिकिड़ो मल हो उहो मल खे जेको आहे कोई मारे ई न सघंदो हो अच्छा जेको बि अचे उहो मल शेर मीरबर वांगुरु दसे विझंदो दसे आख़िर हिकिड़े उनजे शागिर्द खां पुछूं त तो वारे उस्ताद खे का शिकस्त ई कोन थी अचे मुंहिंजे उस्ताद जा धरतीअ ते पेर खुतल जेसि ताईं रहंदा तेसि ताईं मुंहिंजे उस्ताद खे शिकस्त ईंदी चई इहा ॻाल्हि चई हा पोइ ॿियो आपोनेंट जो मलो उनखे चवंदो खणी ऐं मथे घुमाएसि पाणे हमरा खे दसे विझनि खणी हुनखे घुमाई लाहे विधई असीं धरतीअ धणी आहियूं असांखे हे अप्रूट करे ई नथा सघनि सही सही सिर्फ़ु असां पंहिंजा टपड़ संभालियो रियली सिंधियुनि एॾी जंग कई आहे जेका हिते आउं ॾिसंदो आहियां मां बलोच पॉलिटिक्स में
बे बलोचनि सां रहियमि, पख्तूननि सां बि रहियमि, पंजाब जे मुबे वतन सुठनि माण्हुनि सां बि रहियमि, पर आउं सम्झां थो सिंधी इन में बेकन ऑफ लाइट जंहिंखे चइबो आहे। मुजीब रहमान हिकिड़े दफ़े असां खां पियो पुछे त हीअ तव्हां जीएसन छा था चओ? जॾहिं मुजीब हिते आयो तॾहिं मां डीजे कॉलेज में पढ़ंदो हुअमि। सही सही। मूं चयोमांसि चऊं था लॉन्ग लिव सिंध। उन खां पोइ जय बंगला थियो। असीं सिंधी वॾा प्रोमोटर आहियूं पॉलिटिक्स जा। असांजी बदकिस्मती कहिड़ी आहे त असां डिसइंटीग्रेट आहियूं। अच्छा। असां उम्मीदवासी न हूंदा आहियूं, ना उम्मीद कुझु न आहे थिया, पर थिए थो पियो। हाणे बि तारीख़ जो सिलसिलो असांजे फ़ाइदे में थो वञे। असां जजमेंटल न आहियूं, असां फतवा नथा ॾेई सघूं। डोमिसाइलिंग जे मसइले ते था अचूं। इकरार उल हसन हिते सीपी दाख़िल कई आहे सिंध हाई कोर्ट में। हेॾां ॿी धुर जो वकील माना सिंधियुनि जो वकील मां आहियां। अच्छा, ठीकु साईं। सही। इकरार हसन पंहिंजे ॼार में पाण थो फासे पियो, हाणे तारीख़ूं पियो थो रखाए। अच्छा। सिर्फ़ु कहिड़ी आहे त हिमत करे पीऊं। हा। सिंध गवर्नमेंट जी नुमाइंदगी आई त बसि असां नादरा खे था ॾियूं। मूं मुखालफ़त कई, नादरा खे छो ॾियूं सिंध जी हाकिमियत? सही सही। पाण तव्हां टपड़ संभालियो। हाणे ही जेको डोमिसाइल ऐं PRC जो मसइलो थियो आहे न, इहो त मुर्गो इकरार खे लोढ़े फिटी कंदो, कुझु न करे सघंदा। अच्छा अच्छा। सिर्फ़ु हिकु ॻाल्हि जो ख़्यालु करिणो आहे त जेकॾहिं मां कानून जी बालादस्ती ऐं पास ख़ातिरीअ जी तव्हांखे का ॻाल्हि कयां थो त मूंखे बि हुनजो करिणो आहे। ईअं बि न हुअणु खपे त कराची में सिंधी लॾे अचे 5 ॾींहंनि खां पोइ हुनखे डोमिसाइल PRC न मिले। हिते परमनेंट जेके पुराणा सिंधी आहिनि, उन असां खां बि पुराणा आहिनि, उन्हनि जे हक़नि जी बि पामाली थी थिए पई। सही सही। मां सिंध मदरसे में अहिड़ा माण्हू बि ॾिठा आहिनि जिन जा अब्बा ॾाॾा जेके लियारी में था रहनि पिया, उन्हनि जे हक़नि जी पामाली सिफारिश कल्चर थो करे पियो। इहा बि वॾे में वॾी बेदर्दी आहे। हिन बेदर्दीअ खे बंदि करणु। ॿियो असांजा माण्हू चवंदा आहिनि कराची लॾो, जीअं चवंदा न दुबई चलो, कराची न। असल में आहे त असां पंहिंजे सिंध जूं ॿाहिराड़ियूं नंढा शहर ॻोठ वीरान करे हड़े हेॾे ईंदासीं त पुठिते छा बचंदो? अच्छा। असांखे उते बि ख़्यालु करणु खपे। सही सही। लॾ पलाण जे अमल खे फ़रोग़ न ॾियो, रोज़गार खे फ़रोग़ ॾियो। सही सही। माण्हू खे घर वेठे रोज़गार मिलंदो, उते के माण्हू वरी चवनि था त मुस्तक़िल रिहाइश हुजे, हितां जो पतो हुजे, शनाख्ती कार्ड हितां जो हुजे, वोट हिते रजिस्टर करायो, भली कनि मालिकी कयो कराची। न न साईं कनि, पर हिकिड़ो इहो बि आहे त तव्हांखे ही जेको सिस्टम आहे इकोनॉमिकल सिस्टम, इनखे चेंज न कंदो रिलीफ न मिलंदो। अच्छा। ज़मीनदारी जागीरदारी एग्रीकल्चर तव्हांजो डाउनफॉल में आहे। हिते हिन मुल्क जो, हिन सिंध जो, हिन ख़िते जो बचाव आहे स्मॉल इंडस्ट्रीज़ क़ाइमु करणु। सही सही। मां जॾहिं स्मॉल इंडस्ट्रीज़ जी ॻाल्हि थो कयां पियो त लाड़काणे जो मिसाल थो ॾियां। लाड़काणे में छा पैदा थींदो आहे? तूतर। सही सही। सारियुनि जो सही। तूतड़ पैदा। तूतड़ मां बहितरीन फर्नीचर हिते कोरंगीअ जे कारखाननि में ठहंदो आहे। मां अखियुनि सां ॾिठो आहे। ठीकु। इहो कंहिंजी ज़िम्मेवारी आहे? स्मॉल इंडस्ट्रीज़। इट इज़ द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द रूलिंग गवर्नमेंट। सही सही। उहे माण्हुनि खे घर वेठे रोज़गार ॾियनि। मूंखे जेकॾहिं लाड़काणे में रोज़गार ॾींदा त मां कराची छो ईंदुसि? छो ईंदुमि? दैट इज़ द प्रॉब्लम। असां इन मैकेनिज़म खे सुधारियूं, असां सिंधी पॉज़िटिव थियूं। सही। इहो जेको ज़हन मां कढी छॾियूं त असां कुझु न कयो आहे, असां तारीख़ में उहे छलांगूं ॾिनियूं आहिनि। सिंध जी बम्बई खां आज़ादी कंहिंजे ख्वाब ख़्याल में न हुई। सिंधी मुतहिद थिया, सिंध बम्बई खां आज़ादु। सही सही। वन्यूटी जो ज़िक्र करे वियो आहियां, MRD जो ज़िक्र करे वियो आहियां। हाणे जंहिं 4 फेज़ में दाख़िल थिया आहियूं, उनखे दुनिया जा माण्हू चवनि था त सर्वाइवल फॉर द आइडेंटिफिकेशन। सही। पंहिंजे वतन सां, पंहिंजे ख़िते सां, पंहिंजे माण्हुनि सां वफ़ादार थियो ऐं पंहिंजी आइडेंटिटी, पंहिंजी सुञाणप बरक़रार रखो। सही सही। इहो मसइलो। सही साहिबु, हिकिड़ी ॻाल्हि आहे, कुझु बि हुजे पर सिंधी माना पंहिंजी धरतीअ ते मेरीअ खे जेको खणी ॾिसंदो अथनि त उन सां रिआयत न कंदा आहिनि। इहो जज़्बो आहे, ॿाराड़ीअ जो माण्हू हुजे या शहरी माण्हू हुजे, पढ़ियल लिखियल माण्हू हुजे या अणपढ़ियल माण्हू हुजे, हिकिड़ो जज़्बो रखे थो। हिन ते तव्हां छा चवंदो? तारीख़ी तौर ते तव्हां ॾिसंदव त मकली वञो। हा। मकली में कब्रिस्तान में ज़्यादातर दफ़न थियल आहिनि इहे काबिज़ जेके हुया साईं, त उन्हनि सां जेको आहे जुठियूं ठीकु आहे, हो पहिरें हमलावर थिया हुया, पोइ हीअ जेको असीं घोड़ा ॾे घोड़ा चवंदा आहियूं त घोड़नि ते इहे आया हुया, हमलावर थिया। पर मुतहिद थी विया जॾहिं सिंधी, त हुननि जो हाणे नालो निशान कोन्हे जेके बि आया हुया पुर लुट करणु। हींअर बि जेकॾहिं त हिकु थी वञनि, साईं खे बि अर्ज़ु कंदुमि, ॿियूं जेके सिंध जे लाइ कमु करे रहियूं आहिनि सियासी पार्टियूं, उन्हनि खे बि अर्ज़ु इहो ई आहे
त थोरो हिकु नुक़्ते ते गॾु थियो ऐं पोइ ॾिसो त सिंधी माण्हू जेको अथव न उहो तव्हांजो मक़सदु सही आहे ऐं तव्हां हिकु थींदे ॾिसंदो सिंधी माण्हू सभु तव्हां सां गॾु थींदा। सही 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 इहो आहे। धारिया माण्हू जेके आहिनि उहे धारिया ई हूंदा। तव्हां धारियनि जा जीअं पेड़ जेके आहिनि उहे आहिनि ई कोन न हिते। साईं जीअं उन पहलवान जो मिसाल ॾिनो सही त असां सिंधी माण्हू जो त धरतीअ ते त पेर आहिनि ई आहिनि न। सही सही। अमरनाथ शेख साहिब, ॿियो लीडरशिप ते पाण जेकॾहिं ॻाल्हायूं त सिंधी माण्हुनि खे सही नमूने सां हींअर जेका आहे सा जेका तव्हां पहिरियां 75 वारी ॻाल्हि कई उन ज़माने खे छॾे हाणे ॾिसूं था त लीडरशिप जी इलाही कमी आहे। असांजा लीडर पाण अमली मैदान में न आहिनि। माना ईअं होको ॾेई था छॾनि त असांजा नौजवान माना काहे था पवनि, पाण नौजवाननि जा नुक़सान था थियनि, पर लीडर हुते वेठो आहे एसी वारी जाइ में, एसी वारी गाॾीअ में। लीडर पाण अमली जिदोजहद में न आहे हाणे। साईं लीडर बुनियादी तौर ॿिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि। हा, हिकिड़ा लीडर उहे हूंदा आहिनि जेके आइडियलिज़म जी प्रचार कंदा आहिनि, ड्रिघे मुदे लाइ सोचींदा आहिनि। ठीकु। ॿिया लीडर जेके आहिनि शॉर्ट साइटेड हूंदा आहिनि, जिन खे असां अंग्रेज़ीअ में पॉपुलिस्ट पॉलिटिशियन चवंदा आहियूं। माण्हुनि जे मिज़ाज मुताबिक़ ॻाल्हाइणी आहे न त माण्हुनि जे मिज़ाज खे बदिलाइजे माण्हुनि जे मिज़ाज जे हिसाब सां हलिजे। उन सां हिसाब सां हलिजे। पाकिस्तान जो अलमियो इहो रहियो आहे त हिते जिन बि उसूल ऐं आदर्शनि ते सियासत कई आहे, पोइ भली पाकिस्तान में कई अथऊं या सिंध में, उन्हनि खे हिते तमामु टफ टाइम मिलियो आहे। सही। हिकु ॻाल्हि थी आहे, जेके पॉपुलर सियासतदान आहिनि उहे वक़्ती तौरु नारा ॾींदा आहिनि पर उन नारनि ते अमल न कंदा आहिनि। पोइ हिकिड़ो वॾो बहिरान पैदा थींदो आहे। पोइ माण्हू चवंदा आहिनि त लीडरशिप पैदा थींदी आहे इदारनि मां, जेको पाण टॉपिक खयो आहे इदारा जेकॾहिं सही हुजनि त लीडर खां अकाउंटेबिलिटी कंदा आहिनि। अकाउंटेबिलिटी कंदो त लीडर सिधो। मां तव्हांखे हिन ऑल इंडिया मिसाल थो ॾियां पियो। इन मिसाल ते अचूं त नंढड़ी साईअ जो वक़्तु थियो आहे। माज़रत सां इजाज़त ॾियो त उहो साईं वठूं। इहो मौज़ू ॾाढो वॾो आहे ऐं ॻाल्हि कटिजी वेंदी, इन करे मां चवंदो खुली करे ॻाल्हायूं वक़्फ़े खां पोइ। नंढड़ी साईअ जो वक़्तु थियो आहे। इजाज़त आहे न ताईं? नंढड़ी साईअ जो वक़्तु थियो आहे। असां सां गॾु रहिजो मौज़ू शख़्सियतूं, मोहतरम एडवोकेट अमनुल्लाह शेख साहिब ऐं निसार अहमद शेख साहिब असांजा महिमान आहिनि। सो तव्हां असां सां जुड़ियल रहंदो, असां सां गॾु रहंदो, असांखे उमेदु आहे ॾिसंदा रहंदो। सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था, ख़ुशि आमदीद। ऐं तव्हांखे वरी हिकु भेरो ॿीहर असां पंहिंजो पैगाम ॾियूं था। बल्कि पैगाम छा आहे, तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायूं था। ऐं उहा कम जी ॻाल्हि इहा आहे त का न्याणी का धीअ असांजी भेण जेकॾहिं टीवी ते अचण जी ख़्वाहिशमंद आहे ऐं सलाहियत बि रखे थी ऐं कॉलेजिस में यूनिवर्सिटीज़ में अक्सर उनखे भड़ ॾिठो वियो आहे ऐं दोस्त या उनखे उन जूं साहेड़ियूं चवंदियूं आहिनि त तोखे त टीवी ते हुजणु घुरिजे, त पोइ तव्हां टीवी ते अचो। तव्हांखे प्लेटफॉर्म ॾिए पई सिंध टीवी जे हिन ई प्रोग्राम सलाम सिंध में को होस्ट जी ज़रूरत आहे, फीमेल को होस्ट जी असांखे ज़रूरत आहे। तव्हां टेलीफोन कंदव, जेको नंबर स्क्रीन ते तव्हांखे नज़र अचे थो, इन सिलसिले में तव्हां लह विचड़ में इन नंबर ते अचो। असांजा भाग भला, असांजो वक़्तु भलो, नसीब भलो जो मोहतरम साईं एडवोकेट अमानुल्लाह शेख साहिब असां सां गॾु आहे ऐं निसार अहमद शेख साहिब असां सां गॾु आहे। कचहरी ॾाढी काराइती लाभाइती थिए पई। कॾहिं कॾहिं असांजे प्रोग्राम में का अहिड़ी कचहरी बि हूंदी आहे जो म्यूज़िक असां घटि ॿुधंदा आहियूं, पर हाणे जीअं त चांहि अची वई आहे, सो आउं नथो चाहियां त साईं तव्हांजी चांहि ठरी वञे गुफ़्तगूअ में। सो तव्हां मज़े सां चांहि पीओ। तव्हांखे हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम था ॿुधायूं मोहरम नाज़ जे आवाज़ में। साईं मोहरम साईं वाह वाह कजो। जिनके दौर दर्द जो सबक सूर पढ़, जिनके दौर दर्द जो सबक सूर पढ़,
फिक्र फरही हथ में माठ मुतालियो कर पनो सो पण जैसा पसंद पिरी अखे यार सजण जे फिराक मियां दोस्त सजण जे फिराक मियां जे जुआऊं मारी आया जे जुआऊं मारी आया यार सजण जे फिराक मियां दोस्त सजण जे फिराक मियां जे जुआऊं मारी आया जे जुआऊं मारी आया यार सजण जे फिराक मियां दोस्तन जे कई जे हूंदा दर दोस्तन जे कई जे हूंदा मूं जहिड़ा मुश्ताक मियां मूं जहिड़ा मुश्ताक मियां जे जुआऊं मारी आया जे जुआऊं मारी आया यार सजण जे फिराक मियां दोस्त सजण जे फिराक मियां जे जुआऊं मारी आया जे जुआऊं मारी आया यार सजण जे फिराक अब्दुल लतीफ चे पीरी असांजो अब्दुल लतीफ चे लतीफ लतीफ मेनी दा 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 मेनी दा 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 नी रे गा रे रे सा 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 मेरे मामा मामा मारा नी दा मा पा पा नी नी दा 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 नी दा पा गा मा पा गा मा गा रे धा पा सा पा अब्दुल लतीफ चे पीरी असांजो अब्दुल लतीफ चे पीरी असांजो हमेशा हुस्ना कमियां हमेशा हुस्ना कमियां जे जुआऊं मारी आया जे जुआऊं मारी
हो अला वाह साईं वाह वाह मज़ो अची वियो ऐं यकीनन साईं शेख साहिबु तव्हांखे बि लुत्फ़ आयो हूंदो माला साहिबु बिल्कुलु करार वरितो मां ABC ॼाणंदो आहियां मुंहिंजो उस्तादु आहे ख़ान साहिबु गुलज़ार अली अच्छा ऐं शागिर्द वाह वाह ज़बरदस्त अच्छा त पोइ त राग जी बाग़ प्रॉपर सिखिया बि तव्हांखे हूंदी न साईं हाणे विसरी वियो आहे अच्छा 73 ताईं मूंखे घणे भाङे सुर यादि हूंदा अच्छा अच्छा माशाल्लाह माशाल्लाह मूं ॾिठो पिए तव्हां माना ईअं ज्ञान में लिया वियो अखियूं ॿूटे करे मज़ो वठो पिया लुत्फ़ पिया वठो कलाम जो सही नमूने सां अच्छा हूअं ॿुधंदा कंहिंखे आहियो फनकारनि में पसंदि कहिड़ो आहे तव्हांखे छो त जेको मौसीक़ी ॼाणो आहे हुनखे घटि फनकार ई वणंदा आहिनि मां घणो चॉइस अलाने नुनारी खे ॿुधंदो आहियां अलॻि नुनारे खे सही 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 अलाने ख़ान खे ऐं ख़ान साहिबु बड़े ग़ुलाम अली ख़ान उस्ताद मंज़ूर अली ख़ान उस्ताद ख़ुर्शीद सिंगार अली सलीम सही 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 ऐं होॾे मूं लता खे अच्छा अच्छा तलत महमूद खे सही सही वाह वाह माना बाक़ाइदा मौसीक़ी सां बाक़ाइदा शगुफ़ आहे सभिनी जा नाला बि साईं ॿुधाए थो त माना बराबरि ॿुधे थो अच्छा तव्हांजे प्रोफाइल ते अचूं था इब्तिदाई किथां शुरूआति थी कहिड़े ॻोठ कहिड़े शहर खां आयो ऐं कीअं माना हिन मंज़िल एडवोकेसी ऐं सभु मामला इहे नंढपिणु प्राइमरी खां वठी मैट्रिक खां इंटर वरी मसइला अॻिते डायरेक्टर साहिबु चयो आहे त ज़ाती ज़िंदगी बाबति थोरो पुछा कयो साईं खां त ख़बर पए असांखे बि मां लाड़काणे साहिबाणे में ॼाओ आहियां वाह वाह हे लाड़काणो साहिबाणो हाणे चवनि था त हुजे ई नाणो त छॾ लाड़काणो इहो पहिरियों प्रॉवर्ब मां इस्तेमालु कयो जंहिं ज़माने में लाड़काणे में बदमनी अच्छा अच्छा त हिकिड़ा मूंखां इंटरव्यू करणु आया त लाड़काणे जी सूरत हाल चई अॻे मूं चयोमांसि अॻे हूंदो त हुजे ई नाणो त घुम लाड़काणो हाणे आहे त हुजे ई नाणो त छॾ लाड़काणो सो मां लाड़काणे में ॼाओ आहियां अच्छा दड़ी महले में प्राइमरी स्कूल बि उते मां प्राइमरी पढ़ियुमि हाई स्कूल जी तालीम बि उते वरितमि डिग्री कॉलेज बि उते वरी डिग्री कॉलेज में DJ में आयुमि DJ खां पोइ वरी आउं सिंध यूनिवर्सिटी में MSc करणु वियुमि अच्छा ऐं एज़ अ पॉलिटिकल स्टूडेंट मां जेको आहे सो 1968 में वनियूं जे ख़िलाफ़ु तहरीक में लाड़काणे में सरगर्म थियुमि सही सही ऐं हुन खां पोइ वरी अॻिते हली सिंध नेशनल स्टूडेंट फेडरेशन जॉइन कई उन में वरी क़ौमी सुवाल ते स्प्लिट थियो अच्छा असां वरी सिंध नेशनल स्टूडेंट्स क़ौम परस्त ग्रुप ठाहियोसीं उहो SNSA क़ौम परस्त GS नौजवान महाज सिंधी स्टूडेंट्स ऑर्गेनाइजेशन मर्ज करे GS सिंध स्टूडेंट फेडरेशन ठाही अच्छा 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 1971 में सही ऐं 1971 में उन जी पहिरीं काबीना जेका ठही उनजो सदर हुयो इक़बाल तरीन जनरल सेक्रेटरी शाह मोहम्मद शाह मां सीनियर वाइस प्रेसिडेंट हुयुमि अच्छा अच्छा ऐं 1973 में सिंध यूनिवर्सिटी में हफ़ीज़ पीरज़ादे वारो मसइलो पैदा थियो पोइ उन में असां वरी रस्टिकेट थियासीं 10 सालनि जे लाइ अच्छा पोइ वरी आउं सिंध यूनिवर्सिटी छॾे वियुमि पोइ स्पेशल परमिशन वठी मूं लॉ करे वरिती अच्छा पॉलिटिकली आउं पहिरियों GS महाज जेको साईं GMC ते सरबराही में ठहियो उन में मां फाउंडिंग मेंबर आहियां सही सही अॻिते हली मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में आई त सिंध में अञा पॉलिटिकल कॉन्शियसनेस उहा न आहे जेका हुअणु खपे या बंगाल में जेको मिडिल क्लास हुयो पॉलिटिक्स में असां वटि न आयो आहे ऐं बड़े सग़ीर जे मिज़ाज में वायलेंट पॉलिटिक्स आहे ई कान अच्छा तंहिं करे जेको बि थींदो आहे हिते इर्तिकाई अमल में नॉन वायलेंट पोइ आहिस्ते आहिस्ते आउं इन पासे ॾे वियुमि पहिरियों 1977 में नेशनल डेमोक्रेटिक पार्टी में शामिलु थियुमि ऐं उहा उनजो सरबराह हुयो सरदार शेरबाज़ मज़ारी सरदार शेरबाज़ मज़ारी वरी अॻिते हली जेको आहे पख्तूननि ऐं बलोचनि जे विच में कन्फ्लिक्ट पैदा थियो उन मां वरी नई पार्टी ठही पाकिस्तान नेशनल पार्टी जंहिंजो मीर गौस बख्श बिज़न जो सरबराह अच्छा उन में शामिलु थियुमि मीर गौस बख्श बिज़न जे वफ़ात खां पोइ मीर गौस बख्श बिज़न जे चवण ते मां पार्टी जो सरबराह थियुमि अच्छा मां मीर साहिब खां पुछो तव्हां मूंखे छो था पार्टी जो सरबराह चई हीअ सॼी जंग जेका आहे शऊर जी सां सिंध विढ़ंदी ॿिए कंहिंखे ताक़त ई कान्हे सही
मां चयोमांसि कीअं चई सिंध में मिडिल क्लास जल्दी पैदा थींदो बलूचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा अञा पोइ ते सो उहो मिडिल क्लास जेको आहे उहो लीड कंदो बाक़ी हुन सां गॾु बीहंदा तंहिंजे करे आउं चवां थो पियो त इन शइ जो बुनियादु मां रखां बहरहाल उहा बि अॻिते हली क्राइसिस जो शिकार थी पोइ वरी आई हैव लेफ्ट दैट पॉलिटिक्स अबाउट 10 to 12 years मां पंहिंजे फैमिलीअ खे पर लिखण पढ़ण जो फैमिलीअ खे वकालत खे टाइम ॾिनो ऐं 2015 में आउं अवामी जमहूरी पार्टी में शामिलु थियो 2 साल हुनजो मरकज़ी सदर रहियुमि हाणे मेंबर सही किताब माशाल्लाह घणा मार्केट में आया आहिनि 12 खनि आहिनि अच्छा 12 किताब सिंध जे इशूज़ ते जी सिंध जे इशूज़ ते घणा आहिनि न मूंसां जेको दोस्त नाराज़ हूंदा आहिनि त आउं सिंध खे साउथ एशिया जो हिसो सम्झंदो आहियां अच्छा ऐं सिंध खे छिगल ॿेट न सम्झंदो आहियां दुनिया जीअं सिंध पलीजो साहिबु चवंदो सिंध जी विर्द करणु मां कुझु कोन थींदो अञा अॻिते वधो तंहिंजे करे आउं सम्झंदो आहियां त सिंध हिन मुल्क जो फेडरेटिंग जी यूनिट आहे साउथ एशिया जो मुल्क आहे ऐं सिंध कहिड़े नमूने पंहिंजा असर रसूख़ दुनिया में कीअं थी विझे दुनिया तां हासिलु कीअं थी करे पई मां इन में लिखंदो आहियां मसलन दुनिया में जेके बहितरीनु पॉलिटिकल एनालिस्ट आहिनि उन्हनि में एडवर्ड सईद आहे उन में नॉम चॉम्स्की आहे ऐं इन पाए जा ॿिया जेके बि अची था वञनि आउं उन्हनि खे न रुॻो पढ़ंदो आहियां पर उन्हनि जी ॻाल्हियुनि खे सम्झण जी कोशिशि कंदो आहियां ऐं सिंध खे हिकिड़े वसी तर हिन में ॾिसंदो आहियां त सिंध हिन सॼे संसार जो हिकिड़ो हिसो आहे ऐं सिंध खे हिन संसार में पंहिंजो पॉज़िटिव रोल अदा करणु सही ब्रेक ते वञण खां पहिरियों पाण लीडरशिप ते ॻाल्हायोसीं पिए त हाणे ॻाल्हि इहा आहे त एतिरियूं पाण वटि जेकी मुल्क में पाकिस्तान में पार्टियूं आहिनि ॿियनि मुल्कनि में एतिरियूं आहिनि कोन तॾहिं बि पाण सुधरियल मुल्कनि में नथा ॻणिया वञूं रुॻो पार्टियूं आहिनि रुॻो लीडरशिप आहे पर अमली कमु न आहे इन जा छा सबब आहिनि हर माण्हू चोथे ॾींहं ते पार्टी ठाहियूं वेठो आहे 10 ॼणा अथसि चई मुंहिंजी पार्टी आहे फलाणी पोइ इहा नारेबाज़ी आहे ऐं वठ वठा लॻी पई आहे इन में थोरो असां ईअं सतही तौर टच था कयूं बिफोर पार्टीशन जी पार्टीशन खां अॻु में मुंहिंजे ख़्याल में बरे सग़ीर में 3 ऑर्गेनाइज़ पार्टियूं उन में जमीयतुल उलमाए हिंद ख़ासकार तहरीक ऐं इंटरनेशनल कांग्रेस सही उहे पार्टियूं जेके हुयूं उन्हनि जो हिकिड़ो मैकेनिज़म हूंदो हो मैकेनिज़म वधीक सुधरियल मूंखे इंटरनेशनल कांग्रेस जो लॻंदो हो पर हुननि में बि कुझु न कुझु हूंदो हो असांजो मसइलो छा थो पैदा थिए पियो मसइलो असांजो आहे त असीं पाकिस्तान ठहण खां पोइ पॉलिटिकल सिस्टम खे अॻिते वधाइण जे बजाए उनखे वधीक नुक़सानु ॾिनोसीं उनजो थियो त हर हिकु पाण खे जेको आहे कंहिं इदारे जे ॾाढो ज़िम्मेवार न पियो सम्झे पर उहा शख़्सियत जेका आहे सॼे इदारे जे मथां चढ़ियो वेठी पोइ जंहिंजी जॾहिं हिकिड़ो दफ़ो कंहिं ग्रुप ते या कंहिं ते पंहिंजो हुनजी बालादस्ती क़ाइमु थी उहो जेको आहे मोए माराए उन सीट खे न छॾण लाइ तयारु हूंदो पोइ उहो जेको बहरान आहे उहो जेका प्रॉब्लम आहे उन ई एतिरा फैक्शन्स पैदा कया आहिनि विथ ड्यू रिस्पेक्ट ऐं हिते तव्हांजे ॾाढो जेकॾहिं दोस्त ॿुधंदा हूंदा या ॾिसंदा हूंदा त मां कंहिंजी हिन में नथो का हरू भरू ॻाल्हि करणु चाहियां पर तव्हां ॾिसो न साईं जीएम सैद हिकिड़ो फ़िल्सफ़ो ॾिनो फ़िक्र ॾिनई लीडर बि हो जीएम से फ़िक्र फ़लसफ़े ते ब्रेक खां पोइ कंटिन्यू कयूं था साईं नंढी साई वठूं था ऐं मोटी था अचूं ऐं जेकी बि दोस्त पढ़ियल लिखियल आहिनि बाशऊर आहिनि उहे असांजो प्रोग्राम जेको बिल्कुलु बि मिस न कंदा मूंखे ख़बर आहे ॾिसंदा रहंदो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम 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 सलाम सिंध सलाम सिंध में हिकु वरी तव्हांखे भलीकार चऊं था ख़ुशामदीद जो मुज़ महिमान एडवोकेट अमानुल्लाह शेख साहिब निसार अहमद शेख साहिब सां गॾु आहिनि कचहरी साईं छॾीसीं जीएम सैयद साईं जे फ़िक्र ते उतां ब्रेक थी वियो त फ़िक्र जी ॻाल्हि अर्ज़ु पियो कयो त साईं जीएम सैद हिकिड़ो फ़िक्र ॾिनो सही फ़िक्र इहा त सिंध खे पंहिंजो हिकिड़ी मुनफ़रद जुदागाना सोच तहज़ीब सक़ाफ़त ॿोली धरती इहे सभु शयूं आहिनि ऐं इन ते सभई एग्री पिए कयो ठीकु पर अॻिते हली उन में स्प्लिट केतिरा थिया केतिरा ग्रुप पैदा थिया हर हिकु पंहिंजी दावा पियो करे त मां सही आहियां उन जो सबबु कहिड़ो हो इंस्टीट्यूट्स न हुअणु
अच्छा ॿियो अकाउंटेबिलिटी पुछा ॻाछा न हुअणु इहे ॿ जेके शयूं इन्हनि अॻिते हली इन शइ खे ॾाढो नुक़सानु ॾिनो सही ऐं उन में साईं जीएम सैद जो कसूर कोन्हे घणा उन ते कावड़बा आहिनि जीएम सैद पंहिंजो जेको तारीख़ी रोल हुयो सो अदा करे चुको सही सही पंहिंजी उन खां ज़िमेदारी पोइ निभाई ठीकु जेके हुन जा पोइलगी दावा कंदा हुआ उन्हनि जे मथां हो सही उहे वरी साईं जीएम सैद खे सम्झंदा त इहो देवता आहे इन जी पूॼा कंदासीं कमु हलंदो जेको न हली सघियो सही सही सभिनी पार्टियुनि सां ईअं थींदो आहे सही सही पीपल्स पार्टी आहे बटन हिसनि में विराइजी वई असांजे पलीजे साहिब जी अवामी तहरीक बटन हिसनि में विराइजी वई अहिड़े नमूने मां जंहिं पार्टीअ में वेठो आहियां टू बी फ्रैंक मां पंहिंजी अकाउंटेबिलिटी असीं क्राइसिस जो शिकार आहियूं सही छो शिकार आहियूं ॿ शयूं असां अञा ताईं मेंटेन नथा करे सघूं हिकिड़ो इंटरनल डेमोक्रेटिक स्ट्रक्चर पार्टियुनि में मज़बूत न थियो आहे ठीकु ॿियो अञा ताईं असां क़ौम परस्ती जी हुबल वतनीअ जे फैक्टर्स आहियूं सही सही क़ौम परस्ती जेका आहे सा जदीद नमूने सां तव्हांजी इंडस्ट्रियलाइज़ेशन सां वाबस्ता थी उहा असां वटि थी कान्हे पोइ अञा ताईं असां झांगीड़ा मारूड़ा कल्चर में आहियूं इहे सभई शयूं असांखे 21वीं सदीअ में रिविज़िट करण जी ज़रूरत आहे सही सही मतिलबु थोरो इन मां ॿाहिरि निकिरूं या इनखे गॾु खणी हलूं इन न हुबल वतनी ठीकु ते आउं सम्झंदो आहियां त नो कॉम्प्रोमाइज़ नो कंप्रोमाइज़ ठीकु मास्टर पीस किताब हुबल वतनीअ ते पैगाम लतीफ़ लिखियो आहे जीएम सैयद सही सही हाणे इन खां पोइ अॻिते छा था कयूं अॻिते असां अक़ीदे में हुजूं या इन खां अॻिते वधणु माना आहे सही माना कारगर थियणु 21वीं सदी सही लाइ सही या तव्हांजी असांजी जेके पढ़ियल गढ़ियल माण्हू आहियूं उहे मिथ मां निकिरी त फलाणे वटि हिन जो दर्द जो इलाजु आहे न दर्द जो इलाजु असां सभिनी वटि आहे उन में असां हिसो पती कहिड़ो अदा था कयूं सही सही इहो अॼु जो मसइलो आहे सही सही शेख साहब ॻाल्हि इहा आहे त हाणे सिंध शऊर में पिया आहे कुझु न कुझु ऐं सिंधी नौजवान बि भड़ थी विया आहिनि थर जा नौजवान ॾिसो या पाण जेकॾहिं पाक आर्मी जी ॻाल्हि कयूं त अॼुकल्ह सिंधी नौजवान हाई रैंक्स ते पहुची विया आहिनि सो इन हिकिड़ी इहा बि ख़ुशख़बरी आहे पंहिंजे लाइ इहा बि सुठी ॻाल्हि आहे इन ते तव्हांजी छा सराही आहे तव्हांजो छा जज़्बो आहे तव्हांजी छा राय आहे त हाणे कुझु न कुझु बहितरी थींदी सिंध जी बहितरी इन करे थींदी जो सिंध जो टैलेंट जेको आहे न उहो घटियो न आहे वधंदो वियो आहे जे तव्हां आर्मी जी ॻाल्हि कई गुज़िरियल दफ़े मूं तव्हांजे तवसो सां रिक्वेस्ट कई आर्मी चीफ खे त सिंधियुनि ते ट्रस्ट कयो ऐं सिंधी माण्हू जेके आहिनि हर हंधि विढ़ंदा रहिया आहिनि मुल्क जे लाइ पोइ हिकिड़ो चांडियो जेको आहे हुनजो बि मूं ज़िक्र कयो गुज़िरियल 10 ॾींहं अॻ में ख़बर पई थो GOC हैदराबाद हिकिड़ो चांडियो थियो आहे दैट्स गुड न्यूज़ त मुख़्तलिफ़ शोबा जेके बि आहिनि उन्हनि में सिंधी जेके आहिनि उन्हनि पाण मल्हायो आहे बसि हुननि खे थोरी घणी जीअं पुठी ठपण वारी ॻाल्हि आहे न उहा हुजे मौक़ो ॾियण जी ॻाल्हि आहे हा असांजी लीडरशिप जेका आहे न हाणे उहा सभु कुझु पाण वटि रखणो आहे हाणे जेकॾहिं ही जाली डोमिसाइल न ठाहिण ॾिना वञनि हा इन में असांजी ब्यूरोक्रेसी ऐं असांजा भोतार शामिल आहिनि न ॿाहिरियों माण्हू जेको आहे उहो डोमिसाइल सिंध जो हासिल करे ऐं सिंधी नौजवान जो हक़ गज़ब कयो न सही सही उन में मुख़्तलिफ़ उहिदनि ते बि अची विया मुख़्तलिफ़ उहिदनि ते आया उन में सरपरस्ती कंहिं कई असांजे भोतारनि कई सही सही जेके उनखे कारोबार जी हैसियत में करणु पिया चाहिनि माना पंहिंजा भाड़िया थिया न सवली बिल्कुलु ईअं खणी चऊं बिल्कुलु सो तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई सिंधियुनि ते ट्रस्ट करण जी ज़रूरत आहे ऐं सिंधी माण्हू माना मौक़ियो जेके उन्हनि खे ॾिजे त पाण मल्हाइनि था जीअं पाण साईं हुर फोर्स जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं कंहिं ज़माने में जीअं फोर्सिस इहे पंहिंजूं हुयूं अलॻि सां उहो जज़्बो उहो जेको आहे स्टाइल हाणे उहो न आहे पाण वटि इन जो छा सबबु आहे असां वटि घणो करे हिकिड़ो इस्तिलाह इस्तेमालु थींदो आहे त तारीख़ पाण वरजाईंदी आहे जी जी इहो मुंहिंजे ख़्याल में त इरिलेवेंट इस्तिलाह आहे तारीख़ कॾहिं बि वरजाईंदी न आहे अच्छा तारीख़ वरजाईंदी न आहे तारीख़ जेका आहे सा जीअं नांग वड़ वकड़नि सां हलंदो आहे तारीख़ वड़ वकड़नि सां हलंदी आहे सिधी बि न हलंदी आहे पोइ किथे एंगल्स मिली पवंदियूं त असां चवंदा आहियूं तारीख़ सिधी पवंदी आहे चवंदा साॻी ॻाल्हि आहे हा न तारीख़ वरजाईंदी न आहे तारीख़ जो कमु अॻिते हलणो आहे कॾहिं कॾहिं असीं ॾाढे रोमांटिक माहौल में ॻाल्हि कंदा आहियूं त मुंहं जे दड़े जो दौर वापसि अचे असां मुंहं जे दड़े खां घणो अॻिते वधी चुका आहियूं सही ठीकु इन करे तारीख़ वरजाईंदी न आहे तारीख़ तव्हांखे जेको आहे सबक़ु ॾींदी आहे सही सबक़ु कहिड़ो ॾींदी आहे त अॼु जूं हालतूं छा आहिनि तव्हां हुन में सोचो छा था तव्हां हुन में कयो छा था तव्हां करणु छा था करो पिया
इहे सभई शयूं जेके आहिनि से असांखे सिंध जे माण्हुनि खे सम्झण जी ज़रूरत आहे। सही सही ऐं वरी रिपीट थो कयां त तारीख़ कॾहिं बि वरजाईंदी न आहे। सही अञा साफ़ था कयूं, फ्रेंच इनकलाब आयो, फ्रेंच इनकलाब खां पोइ रशियन रिवोल्यूशन आयो, अमेरिकन रिवोल्यूशन आयो, इंडस्ट्रियल रिवोल्यूशन आयो, हाणे त कोन ईंदा उहे। ठीकु तहिड़े नमूने जेका हुरतहरी कई उहा एॾी ऑर्गेनाइज़ कान हुई, हा पर जेको जज़्बो ऐं जेका तक़वियत हुई हुनखे उन हुर मूवमेंट खे एॾो त मथे आंदो जो पछाड़ीअ एयर मार्शल असगर ख़ान पंहिंजे किताब में लिखियो आहे त मूंखे उन ज़माने में पायलट तौरु भर्ती हुयुमि, हुरनि जे काफ़िलनि ते मूंखे चयूं त वञी तव्हां बम्बारमेंट कयो, मां इनकार कयो, मूंखे ग्राउंड करे छॾियो। अच्छा माना अंग्रेज़नि जे लाइ वॾे में वॾो ॾचो हिते पैदा कयो, पर उनजो विजन क्लियर न हो। मसलन उनजी वॾे में वॾी वाबस्तगी जेका आहे सा सूर्य बादशाह सां। सही सही सूर्य बादशाह खां पोइ जेको मैकेनिज़म हो उहो कंटिन्यू न थी सघियो, सही पर इहे असांजी शानदार तारीख़ जो हिसो आहे। हिसो रहे हाणे इन तारीख़ खे अॻिते कीअं वधाइजे सही उहो असां ते आहे। सही सही हे दौरु वेड़ जो न आहे। ऐं वरी रिपीट थो कयां पियो, हीउ दौरु तव्हांजे अक़ल, दानिश ऐं तव्हांजे जेको आहे एप्रोच जो कीअं रसाई था कयो सही सही उनजो। अच्छा भला शेख साहब इहो ॿुधायो त लीडर थियण जे लाइ पढ़ियल लिखियल हुजणु लाज़मी आहे, या जीअं तव्हां अकुल जी ॻाल्हि कई आहे, एप्रोच जी ॻाल्हि कई, दबदबे जी ॻाल्हि आहे, या पहुच हुजे, लीडर भलो कहिड़ो थी सघे, पढ़ियल लिखियल हुजे, अकुलमंद हुजे, या पहुच वारो हुजे, वॾेरो हुजे, मीर पीर हुजे, भलो लीडर कहिड़ो आहे जेको अॻिते वठी हली सघे थो, सुठी राह ॾेई सघे थो, घस सुठो, वाट सुठी मिले थी? भले लीडर जो लिखणु पढ़णु ज़रूरी आहे। अच्छा हिकु ॻाल्हि ॿी आहे, ॿी ॻाल्हि आहे त हुनजो लिखणु पढ़ण खां पोइ विजन क्लियर हुजे त मूंखे करिणो छा आहे ज़िंदगीअ में। अच्छा टियों आहे त जंहिं वतन में मां रहां थो उन वतन जा मूं ते कहिड़ा फ़र्ज़ आइद था थियनि पिया, उन में आउं छा थो करे सघां। सही कॾहिं कॾहिं लीडर हिकिड़ियूं तारीख़ में घंतरियूं हणंदा आहिनि, घंतरी आहे ठेठ सिंधी लफ़्ज़, उन घंतरीअ जो पहाको आहे त मुंहिंजी पुॼाए पीर ॿिनि जी पटिजाए पार, मूं वारो कमु सिधो थिए। अहिड़े क़िस्म जा लीडर जेके आहिनि पंहिंजे मुआशिरे लाइ, पंहिंजे वतन जे लाइ, पंहिंजे वीहनि जे लाइ ख़तरनाक थींदा आहिनि। बदकिस्मती सां सिंध इन मामले में ख़ुदि कफ़ील आहे। ख़ुदि कफ़ील आहे, माना असांखे मिलिया ई अहिड़ा लीडर घणे भाङे आहिनि, पर तंहिंजे गंतरी हणण वारा। तंहिंजे जेको आहे एक्चुअली उहो सही आहे जंहिंसां आम माण्हू जो मिलणु सवलो हुजे। साईं मिलण त सवलो हुजे, पर जेकॾहिं हुनखे अकुल फ़हम न हुजे न, बुनियादी ॻाल्हि त साईं जीअं फरमाई उहो सही आहे, पर मुल्की सूरत हाल ते हुनजी गिरफ़्त न हुजे, का ॼाण न हुजे, पढ़ियल लिखियल न हुजे, त अॻिते हली करे मामला हल कीअं कराईंदो? क़ाइदे त मोहम्मद अली जिना वॾो फ़ाइदो पढ़ियल लिखियल हुजण जो वरितो, जंग त न कई, का बंदूक त न खईं। असां वटि लीडर मौजूदु आहिनि, पर उन्हनि सां मिलणु महांगो आहे। ॾिसो न, लीडरशिप जेका आहे उहा ज़ाहिर आहे माण्हुनि सां गॾु थींदी न। ठीकु आहे, उहो पंहिंजो अकेले सिर जेकॾहिं मिलणु महांगो हूंदो त आम माण्हू ताईं रसाई जेकॾहिं हुनजी न आहे त हुनजी दानिश इल्म कहिड़े कम जो? सही सही हींअर दानिश्वर बि आहिनि लीडर, वॾा वॾा जेके आहिनि नामियारा लीडर आहिनि, पर उन्हनि सां मिलणु, तव्हां असां कंहिं लीडर सां मिलण जी कोशिशि कयूं। हाणे लीडर वीडियो कॉल ते था मिलनि। अॼुकल्ह वरी इहो ट्रेंड हली पियो आहे त जेका बि सूरत हाल सिंध जी आहे, या को बि अणवंदड़ वाक़ियो थिए थो, या को बि ॿरंदड़ मसइलो थिए थो, उन इशू खे सोशल मीडिया जे स्टाइल में खणी था हलनि, माना ट्रेंड्स हलनि था। ईअं आम इनकलाब नथो अचे, ॿाहिरि रोड ते माण्हू नथो अचे, उहा सियासत ख़तमु थी वई आहे, ट्रेंड्स वारो सिस्टम आहे। फेसबुक ते हर को घर वेठो आहे, चई मां मज़मत कजे थी, मज़मत कजे। छा एतिरे में मसइला हल थी वेंदा हिन मज़मत सां? 1990 खां था पाण शुरू कयूं जी, जॾहिं सोवियत यूनियन जो डिक्लाइन थियो, सोवियत एम्पायर खणी चइजे, ठीकु, उहा तहलील थी वई। पोइ दुनिया खे बावर कराइण जी कोशिशि थी त नज़रियो, उसूल, आदर्श का ॻाल्हि कान्हे का, साइंस ऐं टेक्नोलॉजी बरकतूं जेके आहिनि दुनिया खे मालामाल कंदियूं, ख़ुशहाल कंदियूं। सही, पर अञा ताईं पॉलिटिकल फिलासफ़रनि जो सुवाल पंहिंजी जॻह ते आहे। उहो मां बेटेन रसल खे थो कोट कयां। ठीकु, उहो थो चए त साइंस ऐं टेक्नोलॉजी बरकतुनि माण्हूअ में हिकिड़ी सूझबूझ आंदी आहे, साञा आंदी आहे। ठीकु, पर दुनिया जा जेके मसइला आहिनि, बुख, बेरोज़गारी, इफ़रात इफ़री, उहा त ई
साइंस नथी करे सघे नथी करे सघे ठीकु। उहो त तव्हांजो पॉलिटिकल सिस्टम थो करे सघे सही सही तंहिंजे करे हिन क़िस्म जा ख़िताब जेके आहिनि सो ग़ालिब जे शहर वांगुरु त दिलि बहलाने के लिए ग़ालिब ये ख़्याल अच्छा आहे त असां लॻा ॿधा पिया आहियूं इन सां मसइलो न आहे जेको बि माण्हू अवाम सां बीहे थो वञे उहो जेको माण्हू आहे उहो वधीक सरस आहे माना ग्राउंड पोजीशन जेका आहे ग्राउंड पोज़ीशन ई आहे ठीकु आहे माना घर में एसी वारे कमरे में ट्वीट करण सां मसइला हल न थींदा फलाणे खां ट्वीट कयो आहे त हीअं न थींदो तव्हां ॾिसो हाणे 10-12 लख हिकिड़ा ट्वीट कराया हुआ सिंध जे मसइले ते जी जी ॿिए ॾींहुं त माण्हुनि खां विसरी विया हा ॿिए ॾींहुं विसरी विया ॿिए ॾींहुं माण्हुनि खां विसरी विया सही सियासतदान अवां जा भाषण ॾींदा आहिनि ख़िताब कंदा आहिनि ॿिए ॾींहुं माण्हुनि खां विसरी वेंदो आहे सही माण्हुनि खे कहिड़ी ॻाल्हि यादि रहंदी आहे त हीउ माण्हू जेको मुंहिंजे साम्हूं बीठो आहे इहो मुंहिंजो मसइलो हल करे सघे थो या न हिन में इहा अहलियत आहे या न ठीकु ठीकु अञा तव्हांखे सवलो मिसाल थो ॾिसां पियो भुट्टो साहिबु जॾहिं पॉलिटिक्स में अयूब खान खां पोइ एक्टिव थियो पीपल्स पार्टी ठाही जी साईं जी तॾहिं भुट्टो साहिब जी हिकिड़ी मूं तकीर ॿुधी हुई उहा तकीर हुई त पॉपुलिस्ट क़िस्म जी सही पर उन में चई त हीअ जेका तव्हांजी मांडणी आहे इन जी हिफ़ाज़त मां कंदुमि वाह हीअ तव्हांजो दुकानु आहे इन जी हिफ़ाज़त मां कंदुमि वाह हाणे छा आहे त हुन माण्हूअ पान ॿियूं जे मांडणी वारो ॿुधो भली हे त मुंहिंजी मांडणीअ खे बचाईंदो यार ही त मुंहिंजो माना रखवालो आहे चौकीदार आहे ही त कम जो माण्हू आहे या मीर रसूल बशीर खां हिकिड़े दफ़े पुछूं साईं सोशलिज़म जो मक़सदु छा आहे हा चई बाबा घणी ड्रेग पटाइण मूंखे नथी अचे त कार्ल मार्क्स छा चयो एंगल्स सोशलिज़म माना टपड़ विरहायो सोशलिज़म आहे केॾी सिंपल माना बाबा टपड़ विरहायो तोखे बि मिले तोखे बि मिले मुसीबत आहे त अॼु हाणे असां वरी चवंदा टपड़ गोल कयो न साईं टपड़ खपायो स्टील मिल खपायो पीआई खपायो फलाणी शइ खपायो इहे सभु शयूं छो आहिनि त असां वटि हिते सियासी ऐं इकोनॉमिकल बहरान आहे सही। जंहिंसां स्टेट मुंहुं नथी ॾेई सही से बोरान ते यादि आयो प्रोग्राम जा लम्हा मता पूरा थी वञनि जल्दी त बोरान सिंधी अदबी संगत में बि आहे सिंधी अदबी संगत भला वर्किंग पोजीशन में छो न आहे सिंधी अदबी संगत जो ॿ शानदार किरदार आहिनि माज़ीअ में जी जी हिकिड़ो जॾहिं पहिरियों पार्टीशन खां अॻु में सिंधी अदबी संगत ठही त उहा पॉलिटिकल ट्रेंड्स खे जेको हो सो ट्रेंड कंदी पॉलिटिकल ट्रेंड्स खे ट्रेंड कंदी माना रिविज़िट कंदी ठीकु ही अवां जो गोबिंद माली हा हशू बि हुयो हुन में एक्टिव गोबिंद माली शेख अयाज़ वग़ैरह वग़ैरह इहे जेका पैदा थिया नूरदीन सरकी इहे सभई अयाज़ कादरी उहे तव्हांजी उन पहिरीं सिंधी अदबी संगत जी पैदावार आहे ठीकु नी त बाबा हिन वक़्तु सिंध जो इशू छा आहे असांजो आहे पंहिंजे वतन जी पंहिंजी ॿोलीअ जी हिफ़ाज़त ॿियो ट्रेंड जॾहिं पैदा थियो जॾहिं अयूब खान जे शरीफ़ कमीशन चयो त अॻिते जेके मादरी ॿोलियूं आहिनि ख़ासि करे सिंधीअ ते हमिलो हो ठीकु हा त इहे जेके आहिनि से 5 जमायत खां मथे न पढ़ायूं वेंदियूं फाइनल जेका आहे थींदी सिंधीअ में उहा बि ख़तमु कयूं अच्छा उन जी मज़ाहिमत जेका आहे असां सिंधी अदबी संगत कई हा ऐं आख़िर जेको आहे उन में सोभारी थी ठीकु टियों सिंधी अदबी संगत जो कहिड़ो आहे किरदारु ये कारनामा ॿुधायो था सिंधी अदबी संगत जा टियों बि अथनि ठीकु टियों कारनामो इहो आहे त हीउ जेको वन्यूट जे ख़िलाफ़ु जिदोजहद शुरू थी उनजो सॼो इंटेलेक्चुअल मटीरियल जेको फ़राहम कयो हो उहो सिंधी अदबी संगत कयो हो अच्छा इहो टियों कारनामो सही हाणे हुअणु छा हो त जॾहिं वन्यूं टुटो उन खां पोइ सिंधी अदबी संगत जा घणा जेके आहिनि माण्हू घणा माण्हू सही। के जॉब्स में हलिया विया सही के धंधनि धाड़नि में हलिया विया ॿिया जेके आहिनि से असांजे अली बाबा जहिड़ा ॾाहा माण्हू हा उहे वरी जेका आहिनि से ज़हनी फ्रस्ट्रेशन जो शिकार थिया ठीकु माहौल सां कंप्रोमाइज़ न करे सघिया ॿिया ब्यूरोक्रेट्स वञी थिया सही सही अयाज़ वञी वाइस चांसलर थियो सिंध यूनिवर्सिटी जो सही, हाणे सही। इहो जेको गैप पैदा थियो न इन गैप खे भरण वारी जनरेशन खे इहा ख़बर न हुई त दुनिया में छा थो वहे वापरे ऐं उन्हनि जी माना जेका- इल्मु बि एतिरो न हुयो हा, न हा, दुनिया सभु में न जेके हुई। नवां किताब नवां नाविल नवां लिखण वारा आहिनि पायलो कोलो टाइप जा माण्हू आया आहिनि छा था चवनि वरी उर्दूअ मां पढ़ियोसीं पोइ इहो असांजो बहरान आहे सही सही इनखे असांखे फ़िक्री बहरान खे छा करणु खपंदो हो त सॼी दुनिया खे ॾिसजे दुनिया छा थी चवे ठीकु। सिंध जो हुन में रोल छा आहे सही तंहिंजे करे अॼु जेका तव्हां ॾिसो था पिया सिंधी अदबी संगत उहा इन फ़िक्री बहरान जो शिकार आहे जंहिंजे करे हुन में धड़ाबंदी आहे सही सही हाणे त अदबी संगत माना हिते अची पहुती आहे जो हिक ॿिए खे गार गंद ऐं ॼुंडा पट वारो सिलसिलो आहे हिक ॿिए खे ॿधराइण ऐं छॾाइण वारो मसइलो थी वियो आहे ग़ुलाम जेके हूंदा आहिनि हा अब मां जेको जॾहिं ग़ुलाम जी ॻाल्हि थो कयां त ज़हनी ग़ुलामी हा ज़हनी ग़ुलामी में जॾहिं माण्हू जकड़ियल हूंदो आहे त इहे ई हरकतूं कंदो आहे सही सही
इहे हरकतूं कंदो आहे जेके असां वेठा था कयूं। सही, सही। हाणे सिंधी अदबी संगत जो को बि मुंहिंजे ख़्याल में पॉज़िटिव रोल न आहे जेसिताईं पाण खे रीअसेस नथा कनि। सही, सही। घटि में घटि हिन वक़्तु जेका सिंधी अदबी संगत में वेठा आहिनि दोस्त या साथी असांजा वेठा आहिनि, उन्हनि में इहा जेका आहे कैपेबिलिटी चइजे, इहा जेका आहे ग्रिप कान्हे का त उनखे रिविज़िट करे सघे। अञा जी हिकिड़ी जंग पले थी न, इज़त जो मसइलो आहे, ज़िद जो मसइलो आहे, मां हेठि छो थियां हो मथे छो थिए, मां सेक्रेटरी थियां हो न थिए, इहो वॾो फुक़दान आहे असां वटि। अॻे साईं सिंधी अदबी संगत में दानिश्वर पैदा थींदा हा हा हाणे जेका आहिनि शाइरनि जे मामले में सिंधी अदबी संगत ख़ुदि कफ़ील आहे। हा शाइर एतिरा शाइर आहिनि मूंखे त यादि ई न रहंदा आहिनि त किथां इहे एतिरा शाइर पैदा था थियनि पिया। अॻे ईअं न हूंदो। ॾिसो त किताब जी सूरत हाल ते जेके इन खां चऊं था त हर माना 2-3 महीने शाइरी जा किताब मार्केट में अचनि था, पर दानिश जा किताब नथो अचे, नथो के अचे, तहक़ीक़ जा किताब नथा अचनि, नथो अचे। के अहिड़ा सुठा मज़मून सहेड़ण वारा किताब, अॻे त सुठनि सुठनि माण्हुनि जा मज़मून ऐं सुठनि सुठनि माण्हुनि जा किताब कंपाइल बि थींदा हुआ, हाणे उहो सिलसिलो न आहे पाण वटि। उहो साईं फ़िक्री बहिरान आहे न। ॾिसो न, आउं सम्झंदो आहियां त 20हीं सदीअ जे सिंध 3 वॾा माण्हू पैदा कया। जी जी हशू केवल रामाणी, इब्राहिम जोयो, सही, पीर सामदीन राशिदी, पोइ सही। उन खां पोइ अयाज़ वग़ैरह अचनि था। ठीकु आहे। उन्हनि कंट्रीब्यूट कयो। GM सैद आम रवाजी माण्हू न हो, सही। GM सैद पॉलिटिकल इंटेलेक्चुअल हो, सही फिलासफ़र अञा मथे जी स्टेज आहे। सही सही पर एसि ताईं उन जे बरक्स ॿिया सियासतदान जेके हुआसीं एॾी अप्रोच न करे सघिया। GM सैद एतिरनि पंहिंजो ग़लतियुनि जे बावजूद बि सिंध जे माण्हुनि जे ज़हन ते रूल थो करे पियो। ठीकु ठीकु। होॾां जेके असांजा जेके इब्राहिम जोयो साहिबु इहे सभई ॼाणनि, उन्हनि जी कंटिन्यूटी कान्हे का, उन्हनि जा अक़ीदतमंद तव्हांखे मिलंदा। सही सही जेकॾहिं मां जोई साहिब सां रहमि, जोई साहिबु ईअं फरमायो, पीर सामदीन ईअं फरमायो, सही सही असां उन्हनि खां हासिलु करे उन खां पोइ ट्रांसफॉर्मेशन कहिड़ी कईसीं, उहा न आहे। मुंतक़िली कहिड़ी कईसीं, इट इज़ अ बिग क्वेश्चन नाउ। सही सही सही। हाणे ॻाल्हि इहा आहे त अमान शेख साहिबु हिकिड़ो कुर्ब असां ते कजो त असांजे प्रोग्राम में ईंदा रहिजो। प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो आहे, तव्हां सां इलाही कचहरी करणी हुई, इलाही ॻाल्हियूं अञा बि रहिजी वियूं, पर वक़्तु जेको महदूद हूंदो आहे, अॼु शेख साहिब खे बि असां घटि वारो न हुजे, छो त तव्हां क़िस्मत सां आया आहियो, सो मिड़ी असांखे कुर्ब कजो। आख़िर में को मैसेज ॾियणु चाहींदो, जेका जीअं सवेर आफ़ियर ॻाल्हि पे कईसीं त GM सईद साहिबु वटि कोई माण्हू ईंदो चवंदो का हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए जेका कम जी हुजे, जेको यादि रहे, सन्हीयो को अहिड़ो हुजे। असां जेकॾहिं चाहियूं था या सम्झूं था त पंहिंजे वतन सां सिंध सां वाक़ई असांखे का मोहबत आहे, अनापरस्ती, हा अडंबर, जी वॾाई छॾे जी हिकु सिफ़ में थी बीहो, जी हिकु ॻाल्हि ते थी बीहो। सिंध जा माण्हू तव्हांखे रिस्पॉन्स ॾींदा। सिंध जे माण्हुनि जो क़सूरु कोन्हे, उन्हनि माण्हुनि जो क़सूरु आहे। महिरबानी करे जंहिं ॾींहुं असां अनापरस्ती, अडंबर ऐं वॾाई छॾे बीठासीं हिकु सही सिफ़ सही में, सही त सही। उन ॾींहुं घणा मसइला वाह हल थी वाह वेंदा। वाह वाह, वॾाई छॾे ॾियणी आहे ऐं हिकु सिफ़ में बीहणो आहे। साईं निसार साहिबु तव्हां छा चवंदो? बसि उहा ई ॻाल्हि त सिंधी लीडरशिप जेका आहे उन्हनि खे सिंध जा जेके मामला आहिनि उहे गॾु थी करे हल करण जे लाइ सोचनि ऐं अमली तौर ते उनजो मुज़ाहिरो बि कनि। सही सही। वॾी महिरबानी निसार शेख साहिबु, वॾी महिरबानी अमान शेख साहिबु, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो ऐं महिरबानी मोहरम साईं तव्हांजी बि आख़िर में कलाम तव्हां खां थींदो साईं, VIP कलाम को सुठो असांखे ॿुधाइजो। सो अॼु मुख़्तलिफ़ ख़्याल, मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं तव्हां ताईं पहुचायूंसीं। उमेदु आहे त इन्हनि ॻाल्हियुनि खे थोरो जेकॾहिं गौर सां वरी माना पंहिंजे ज़हन में ॿीहर जेकॾहिं वरजाईंदो त तव्हांखे इलाही शयूं मिली वेंदियूं त छा करणु घुरिजे मुस्तक़बिल में ऐं कहिड़ी वाट वठणु घुरिजे तरक़ी जे लाइ, छा आहे अॻिते असांजे लाइ। सो अमरनाथ शेख साहिब खे असां गुज़ारिश कई आहे त ॿीहर बि असांजे प्रोग्राम में ईंदो। असांजो प्रोग्राम हिते पूरो थिए थो, वक़्तु महदूद हुयो, जेतिरो थी सघे थो ॻाल्हायोसीं ऐं इनशाअल्लाह हयाती बख़ैर सूमर वारे ॾियारे ते हाणे तव्हांजी असांजी मुलाक़ात थींदी। तेसीं ताईं पंहिंजो, पंहिंजनि प्यारनि जो, दिलि वारनि जो, घर वारनि जो, नंढनि ॿारनि जो, बीमारनि जो ऐं उन्हनि जो ख़्यालु रखिजो, जंहिंजो ख़्यालु रखण वारो केरु बि कोन्हे। इरशाद जागीरानी खे इजाज़त ॾींदा अल्लाह वाही, जी लतीफ़, जी मिठी ॿोली। जी साईं। साईं सिंध जी ॻाल्हि थी ऐं सिंध जे अॻुवाणी में जेके बि कारवा रहिया आहिनि उन्हनि में जिथे जिथे असांखे नुक़सानु पहुतो आहे सिंधी क़ौम खे, उन हैसियत सां ही मां हिकिड़ो दोहिड़ो शेर आहे पढ़ां थो जेको हुननि खे मां मयार ॾियां थो ऐं पोइ उन खां पोइ उस्ताद बुखारी जो कलाम आहे तव्हां पेश कयां थो।
हिजर जूं ॻाल्हियूं ख़ता करे न विहां पुछी थो हिजर जूं ॻाल्हियूं ख़ता करे न विहां मुंहिंजा महबूब मां तुंहिंजे रूबरू तुंहिंजी गिला करे न विहां रकीब तुंहिंजो बि मुंहिंजी तलाश में आहे मिलियो त उन खां बि तुंहिंजी पुछा करे न विहां आऊं कीअं सेज सुम्हां आऊं कीअं सेज सुम्हां मुंहिंजा मारूअड़ा पधरे पट सुम्हनि आऊं कीअं सेज सुम्हां आऊं कीअं सेज सुम्हां मुंहिंजा मारूअड़ा पधरे पट सुम्हनि मुंहिंजा साॻीअड़ा पधरे पट सुम्हनि आऊं कीअं सेज सुम्हां आऊं कीअं सेज सुम्हां आऊं कीअं सेज सुम्हां आऊं कीअं सेज सुम्हां मुंहिंजा मारूअड़ा पधरे पट सुम्हनि मुंहिंजा साॻीअड़ा पधरे पट सुम्हनि करियां ॻाल्हियूं बाग़नि में लीमा अंबनि मूं टारियूं बाग़नि में तोसां कीअं करियां ॻाल्हियूं बाग़नि में आऊं कीअं छांव वेहां आऊं कीअं छांव वेहां आऊं कीअं छांव वेहां आऊं कीअं छांव वेहां मुंहिंजा मारूअड़ा पधरे पट वेहनि मुंहिंजा साॻीअड़ा पधरे पट वेहनि आऊं कीअं सेज सुम्हां आऊं कीअं सेज सुम्हां मुंहिंजा मारूअड़ा पधरे पट सुम्हनि मुंहिंजा मारूअड़ा पधरे पट सुम्हनि जाम बचन तुंहिंजे मेज़न ते तरह ताम बचन खाइन का गगुता झूठा जाम बचन आऊं कीअं लूण चखां आऊं कीअं लूण चखां आऊं कीअं लूण चखां आऊं कीअं लूण चखां मुंहिंजा मारूअड़ा